अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सलाम सिंध में सुबह सुबह जो तव्हां सभिनि खे असां भली कार पिया कयूं। मां आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान आसिफ़ सियाल ऐं मूंसां गॾु आहे अज़रा ख़ान। सो दोस्तो, अॼोको ॾींहुं हर सुबुह असांजी ख़ासि हूंदी आहे, हर सुबुह असांजी सुहिणी हूंदी आहे, छो जो असां सां गॾु सुहिणा सुहिणा महिमान हूंदा आहिनि ऐं ख़ूबसूरत कोई असां टॉपिक सिलेक्ट करे उन ते असां कचहरी बि कंदा आहियूं ऐं काफ़ी असांजा जेके महिमान आहिनि उन कचहरी में असांखे बि ॾाढो इंफॉर्मेशन असांखे बि ॿुधाईंदा आहिनि पंहिंजे जेको बि आहे। ऐं उनखां अलावा तव्हां जेके बि ॾिसंदड़ न सिर्फ़ु हिन सिंध में पर पूरी दुनिया में जेके बि सिंधी आहिनि, बल्कि हर ॿोली सां जेके तालुक़ु रखनि पिया, उहो असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया, असां उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार पिया चऊं। बिल्कुलु, ऐं उहा ई ॻाल्हि आहे त सुबुह सुबुह अॼु ऐं ॿियो वरी जुमो जुमो जॾहिं हुजे जुमे जो थोरो ज़िक्र करणु खपे। ऐं जुमो जेको आहे सभिनी, हूअं त सभु ॾींहं सुठा आहिनि पर थोरो जुमे जे लाइ चवंदा आहिनि अफ़ज़ल ॾींहुं आहे। जुमे ते माण्हू खोड़ माण्हू जेके आहिनि, मतिलबु खोड़ माण्हू उहे थी चवां, हूअं त सभु ख़ुशि हूंदा आहिनि पर जेके नंढा ॿार हूंदा आहिनि उहे ॾाढो ख़ुशि हूंदा आहिनि, छो जो उन्हनि खे इंतज़ारु हूंदो आहे त अॼु असां पंहिंजे पीउ सां या पंहिंजे ॾाॾे सां या चाचे सां मामे सां मस्जिद वेंदासीं नमाज़ पढ़णु। सो जुमे जो ॾींहुं जेको आहे भलारो ॾींहुं बि सॼो वेंदो आहे। ऐं जुमे ते असां कोशिशि कंदा आहियूं त सुठो खाऊं पीऊं ऐं पायूं बि सुठो। माण्हू काफ़ी इन जो ॾाढो ख़्यालु कंदा आहिनि इन शइ जो त सुठो खाइजे बि ऐं सुठो पाइजे बि, छो जो जुमो आहे न सुठनि ॾींहंनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे लेखियो वेंदो आहे। ऐं जुमे जे लाइ इहो बि चयो वेंदो आहे त जुमो ईद जे ॾींहुं वांगुरु असां मल्हायूं त बि माना कोई उन में हर्ज न आहे। अच्छा, मां इहो चवां पियो की जीअं असांखे पंहिंजे रोज़ ज़िंदगी में असांखे ईअं ई तयारु थियणु खपे त जहिड़ो को मतिलबु ॾींहुं ईद जो हुजे, छो जो तयारी करण सां ऐं वेल ड्रेस नओं ड्रेस पाइण सां, फ्रेश थियण सां न सिर्फ़ु मतिलबु तव्हांजी शख़्सियत ते हिकिड़ो सुठो असरु पए थो पर तव्हांजी तबियतुनि ते बि सुठो असरु पए पियो। तव्हां अगरि नोटिस कयो हूंदो की तव्हां पंहिंजा कपिड़ा जेके धुआरे करे कॾहिं कॾहिं पायो पिया, पर तव्हां कॾहिं ईअं बि नोटिस कयो की तव्हां हिकिड़ो पंहिंजो फेवरेट ड्रेस वरितो हुजे ऐं उन ड्रेस खे तव्हां स्टिच कयो हुजे, उनखे फस्ट टाइम जॾहिं तव्हां बिल्कुलु तयारी सां पायो था त तव्हांजी ऐं पहिरीं कैफ़ियत ऐं बाद वारी कैफ़ियत हिकिड़ी तब्दील मिलंदी तव्हांखे। बिल्कुलु, ऐं हिकिड़ो वाक़ई में जीअं आसिफ़ ॻाल्हि कई त नवां कपिड़ा पाइण सां ख़ुशी महसूसु थींदी आहे, त उहा ख़बर त उहा रूह जी ख़ुशी हूंदी आहे, अंदरां रूह ई इंसान जो ख़ुशि थी वेंदो आहे। लॻंदो आहे त अॼु माना वॾो मां साफ़ु सुथिरो आहियां। साफ़ु सुथिरे ऐं त हर को रखंदो आहे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां, पर वाक़ई में ई नवां कपिड़ा पाइण सां इहे फीलिंग्स ईंदियूं आहिनि, हिकिड़ो नेचुरली आहे शायदि त असांखां अंदरां हिकिड़ी आवाज़ ईंदी आहे त अॼु असां फ्रेश आहियूं, लाइट फील कंदा आहियूं। सो अॼु अज़रा अॼु जेको ॾींहुं अहम आहे, ख़ासि आहे, उनजे करे की अॼु वर्ल्ड लिटरेसी डे आहे। लिटरेसी डे आहे ऐं लिटरेसी डे जे हवाले सां असां अक्सर ॿुधाईंदा मालूम कंदा हुआसीं त किथे कहिड़े मुल्क में लिटरेसी रेट वधीक आहे, किथे घटि आहे ऐं पाकिस्तान कहिड़ी पोज़ीशन ते हिन टाइम बीठो आहे ऐं ॿिया ममालिक जेके आहिनि कहिड़े स्टेटस ते आहिनि, छा पिया कनि इन लिटरेसी खे बूस्ट करण जे लाइ। पंहिंजे गवर्नमेंट जेका पॉलिसीज़ करे पई, उन ते पॉलिसी मेकर्स आहिनि छा कनि पिया तालीम ते। बिकॉज़ तालीम जी ॻाल्हि कयूं त असां हिन टाइम जॾहिं बि असां डिस्कस कंदा आहियूं त हालातनि जी ख़राबी जी ॻाल्हि कयूं, मईशत जी ॻाल्हि कयूं या माशरे में जेको बि बिगाड़ असां जी उन जी ॻाल्हि कयूं, त असां कंक्लूजन हमेशह इन ई ॻाल्हि ते पुॼंदो आहे की एजुकेशन एजुकेशन एजुकेशन। तालीम हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे जंहिंजे तरीक़े सां असां पंहिंजे हर मसइले खे, जेके बि समाज में मसइला आहिनि उन्हनि खे ओवरकम करे सघूं पिया। बिकॉज़ त असां जेतिरा बि ॿियूं जेके क्वालिफिकेशन्स कयूं, साइंस जी ॻाल्हि कयूं, फिज़िक्स जी ॻाल्हि कयूं, बायोलॉजी जी ॻाल्हि कयूं, उहे बि असांजी एजुकेशन में काउंट थियनि पियूं। पर असां वटि जेके बि स्पेशलिस्ट जेके एक्सपर्ट्स आया, जेके बि एजुकेशनिस्ट असां वटि आया आहिनि हिन टाइम ताईं गेस्ट, असांजो एंड इहा ई ॻाल्हि थींदी आहे की जॾहिं ज़रूरी न आहे की असां वञी करे बाबा ऑफिसर्स थी वञूं या थी वञे, पर हिकिड़ी एजुकेशन ॿी बि आहे जेका असांजे अख़लाक़ियात खे सुठो करे थी, उहा ज़रूरी आहे, न त ॿी एजुकेशन कंहिं कम जी न आहे। बिल्कुलु, ऐं वाक़ई में पहिरियां त चवंदा आहिनि न त तालीम इंसान जी टी अखि आहे। जेसिताईं तव्हां वटि तालीम न आहे त शऊर बि न ईंदो, ऐं जेसिताईं शऊर न आहे त पोइ मतिलबु इंसानु जेको आहे उहो चवंदा आहिनि त पैदा ई अजाई थियो आहे।
छो जो न असांखे उथण वेहण जो अख़लाक़ हूंदो, न कंहिंसां ॻाल्हाइण जी ख़बर हूंदी, न असांखे कंहिं टॉपिक जी सम्झ हूंदी त केरु कहिड़े टॉपिक ते ॻाल्हाए पियो त हाणे उते जवाबु कहिड़ो ॾियणो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इन जे लाइ असांखे तालीम हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं अॼु असां जंहिं सिचुएशन मां गुज़रूं था या अॼु जो जेको माहौल आहे या अॼु जी तारीख़ खे नज़र में रखी ॾिठो वञे त अञा बि असां वटि स्पेशली असां पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे सिंध जी ॻाल्हि कंदासीं, सिंध में अञा तालीम जो खोड़ सारो फुक़दान आहे ऐं खोड़ सारा खाल आहिनि जेके अञा ताईं भरिजी न आहिनि सघिया। छो जो ॾिसो खोड़ सारा ॿार तव्हांखे सुबुह सुबुह सिग्नल्स ते हेॾे होॾे इहे नज़र ईंदा, पर इन्हनि खे जेको आहे तालीम वठण जी ज़रूरत आहे। उन्हनि जी उमिरि बि आहे हिते स्कूल वञण जी, पर कोई शायदि कम ते हलियो वेंदो आहे, कोई जेको आहे किथे तव्हांखे नज़र ईंदो। त तालीम हुजणु तमामु ज़रूरी आहे। अज़रा बिल्कुलु, तालीम असां हमेशह ॻाल्हि कंदा आहियूं, हमेशह डिस्कस कंदा आहियूं, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, सोशल मीडिया हुजे, असां इहा ॻाल्हि कंदा आहियूं त तालीम ॿारनि खे ॾियणु खपे। ख़ासि करे जेको आहे सो असांजो जेको आहे सो औरतूं जेके आहिनि उन्हनि खे तालीम ज़रूरु ॾियणु खपे। ॿिया मुल्क आहिनि जेके जिन जो लिटरेसी रेट 99 खां प्लस 100% ताईं आहे, उन जंहिंमें असां फिनलैंड खे ॾिसूं था, नॉर्वे आहे, लग्ज़मबर्ग आहे, एंडोरा आहे, ग्रीनलैंड आहे, उज़्बेकिस्तान आहे, इन्हनि जो लिटरेसी रेट 100% आहे। त जे पाकिस्तान आहे, पाकिस्तान जो लिटरेसी रेट आहे 55%, कुझु मथे थी सघे थो मतिलबु आहे। बाक़ी इंडिया आहे, असां जेको पाड़ेसरी मुल्क आहे, 69% आहे एज़ पर पॉपुलेशन। माना उनजो नंबर पोइ बि सही आहे, लेकिन उहो ग्रो करे पियो। उनजो मतिलबु ईअं न आहे की लिटरेसी रेट लीस्ट अचे पियो, घटि अचे पियो, उहो न आहे, पर वधे पियो। ऐं जेके असां ॻाल्हि कयूं लीस्ट बिल्कुलु जेको आहे लिटरेसी रेट कहिड़नि मुल्कनि जो आहे, त हिकिड़ो नाइजेरिया आहे, साउथ सूडान ऐं अफ़गानिस्तान ऐं भूटान बि आहे। मतिलबु उहे मुल्क मूंखे इहो लॻे पियो की मुस्लिम मुल्क जेके आहिनि असांजा, उहे माना लिटरेसी रेट उन्हनि जो घटि आहे। उनजा रीज़न्स छा आहिनि सम्झ में न पियो अचे। असांजो मेन मसइलो इहो आहे की असां हमेशह चवंदा आहियूं त हिकिड़ी ॻाल्हि में चवणु खपे या न खपे, पर असांखे जेकॾहिं हक़ीक़त पसंदि थी करे ॻाल्हि कयूं, असां रिलीजियस उन शइ में एक्सट्रीम ते हलिया विया आहियूं ऐं असांखे इहो हूंदो आहे त हे सही आहे, हो ग़लति आहे, फलाणो हीअं आहे, पर पंहिंजे पाण ते कॾहिं कमु न कयो आहे। ऐं जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि हमेशह चंड ते पहुचण जी ॻाल्हि कई आहे ऐं एजुकेशन ते उन्हनि 100% कमु कयो आहे। जीअं मां फिनलैंड जी ॻाल्हि कई, फिनलैंड जी गवर्नमेंट आहे उहा मैक्सिमम जेको आहे सो बजट एजुकेशन ते ख़र्च करे पई। ऐं एंडोरा जेको आहे कंट्री आहे, उनजो गवर्नमेंट जी हिकिड़ी पॉलिसी आहे, 6 खां 16 साल जो जेको ॿारु आहे उनजी अटेंडेंस खे उन्हनि खे इंश्योर करिणो आहे हर कंहिंखे, त 100% अटेंडेंस हुजणु खपे उन ॿार जी। सो जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं पिया त पाकिस्तान जेको आहे सो छो पोइते आहे, बिकॉज़ असां हिते ई मतिलबु पंहिंजी पॉलिसीज़ ठाहियूं पिया, भले पोइ उहे फेल वञनि थियूं, वरी उन्हनि खे ॾिसूं था। असांखे जेके इंटरनेशनल स्टैंडर्ड्स आहिनि, छा उते जूं पॉलिसी मेकर्स उतां जा छा पिया कनि ऐं कहिड़े तरीक़े सां उन एजुकेशन ते कमु कनि पिया ऐं छो कामयाबु आहिनि, जेकॾहिं असां उहे स्टैंडर्ड्स अप्लाई कयूं हिन मुल्क में, ऐं पोइ मां सम्झां पियो की पाकिस्तान में ईअं न आहे की टैलेंट न आहे, इलाही सारो टैलेंट आहे। ऐं जीअं असां रिसेंटली ॻाल्हि कई इस्मा सोलंगी, उहा हिकिड़ी रूरल एरिया खां तालुक़ु रखे पई, पर उन पंहिंजी उन पंहिंजी महिनत उनजी खे सलाम आहे। उन वीचारी नंढड़ी हिकिड़ी गुॾड़ी उन नासा ताईं पहुची वई आहे। सो नथिंग इज़ इम्पॉसिबल। माना ईअं बि न आहे की असां वटि स्कूलिंग जा बहाना हूंदा आहिनि, पर जेकॾहिं सेल्फ मतिलबु हिकिड़ो इरादो इंसानु करे छॾे त मूंखे गोल अचीव करिणो आहे त उहो थी वेंदो। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त खोड़ सारी कंट्रीज़ जे बारे में तव्हां ॿुधायो बि, ऐं सुठी ॻाल्हि आहे त असां जीअं चवंदा बि आहियूं पंहिंजे प्रोग्राम जे लाइ त असांजा जेके 2 कलाक हूंदा आहिनि उन में का न का इंफॉर्मेशन तव्हांखे मिलंदी बि आहे या तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो बि थींदो आहे। खोड़ सारा कंट्रीज़ आहिनि जेके वाक़ई में हाणे 6 साल खां वठी 16 सालनि जे ॿार ताईं, ऐं तव्हां पाण ॿुधो, आसिफ़ ॿुधायो, त ॾिसो इहे बि त गवर्नमेंट्स आहिनि, इहे बि त मुल्क आहिनि जेके पंहिंजे माण्हुनि ते, पंहिंजे आवाम ते एॾो ध्यानु ॾियनि था। ऐं असां जेकॾहिं पुठिते पयल आहियूं
त पोइ असां शायदि उहे शयूं फॉलो नथा कयूं, उहे रूल्स ऐं रेगुलेशन असां वटि न आहिनि। तंहिंजे करे असांजा ॿार बि जेके आहिनि उन्हनि बेफ़िक्री सां रोड रस्तनि ते असांखे नज़र ईंदा आहिनि, छो जो उन्हनि खे कोई अहिड़ो इदारो बि न आहे, असां वटि का अहिड़ी तंज़ीम न आहे जेका ॿार रोड रस्तनि ते वेठा आहिनि या अलाह जे नाले ते उहे ख़ैरात पिया घुरनि या वॉट एवर कहिड़ो बि कमु कनि था, त उन्हनि खां वञी पुछनि त कहिड़े रीज़न जे करे तव्हां हिते आहियो, ही टाइम स्कूल जो आहे त तव्हांखे स्कूल में वञणु खपे, किथां तालुक़ु रखो था, छा पिया कयो, कंहिंजो पुटु आहे या धीउ आहे, अहिड़ो कोई इदारो या अहिड़ी का तंज़ीम बि असां वटि अॼु ताईं न आहे। रीज़न्स वाज़े आहिनि। रीज़न इहो आहे की असां वटि गुरबत हिकिड़ो वॾो हिकिड़ो असांजो आहे जंहिंजे करे असांजा ॿार जेका पढ़ाई जी उमिरि हूंदी आहे उन पढ़ाई जी उमिरि में हो पंहिंजे ब्रेड एंड बटर जे लाइ पंहिंजी फैमिली खे हलाइण जे लाइ उहो मज़दूरी कनि पिया। उहा जेका पढ़ाई जी उमिरि आहे जेके जंहिं उमिरि में इल्मु वठनि, पोइ तव्हांजा वरी ॾिसो तव्हांजा जेके सो ॿारनि जा कानून आहिनि की मतिलबु चाइल्ड लेबर ते बि सभु कुझु आहे, पर उन्हनि ते इम्प्लीमेंट नथो थिए। पेरेंट्स बि छा कनि, उहे बि ऐं पॉपुलेशन जी ॻाल्हि कयूं, उन ते बि डिपार्टमेंट्स आहिनि पर उन ते बि कमु न पियो थिए। पोइ इहा पॉपुलेशन बि वधे पई, उन खां पोइ एजुकेशन ते ध्यानु न आहे, त पोइ लाज़मी उहे ॿार बेरा रवी जो शिकार थींदा ऐं क्राइम जो रेशो, लिटरेसी जो न पर क्राइम जो रेशो वधंदो वञे बि पियो। सो बहरहाल इन ते अॼु खोड़ सारी कचहरी थींदी, पर ब्रेक जो बि टाइम थियो आहे। सलाम सिंध में वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी वेलकम बैक जी। सलाम सिंध में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं जेको आहे जीअं त असां ब्रेक ते वञण खां पहिरीं बि जेको अॼु असांजो मेन टॉपिक आहे उन ते ॻाल्हायोसीं तालीम ते, ऐं महिमान बि अॼु असां उन ई टॉपिक ते ॻाल्हाईंदा, उन ई फील्ड सां रिलेटेड आहिनि। ऐं चाहींदसि त जेको आहे आसिफ़ तव्हां बिल्कुलु जीअं असां अॼु लिटरेसी डे खे सेलिब्रेट पिया कयूं ऐं असांजे लाइ एजुकेशन, असांजे लाइ तालीम, असांजे लाइ इल्मु एतिरी त अहमियत रखे पियो हिन टाइम ऐं वक़्त जी ज़रूरत आहे। असां जीअं चाहींदा आहियूं की असांजा इदारा मज़बूत थियनि ऐं असां इदारनि खे त कोशिशि कयूं पिया, पर इदारा बि तॾहिं मज़बूत थींदा जॾहिं असां वटि पढ़ियल लिखियल स्किल्ड ॿार तयारु थी करे इदारनि में विहंदा ऐं पोइ इदारनि खे संभालींदा। सो बहरहाल इहे सॼियूं तफ़सीली असां कचहरियूं कंदासीं। असां वटि मौजूदु आहिनि साईं अब्दुल कबीर काज़ी साहब। साईं जन जो तारुफ़ मां करायां, फॉर्मर सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट सेक्रेटरी रहिया आहिनि, सेक्रेटरी होम डिपार्टमेंट बि तव्हां रहिया आहियो साईं, ऐं मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स में रहिया हो ऐं डेवलपमेंट जे काफ़ी उन्हनि इदारनि में बि तव्हां सर्व कयो आहे। तो साईं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में भली कार पई। वॾी महिरबानी साईं। सलाम सिंध। असां सां गॾु असांजो लेफ्ट ते असांजा दोस्त वेठा आहिनि उस्मान अहमद, ऐं उस्मान अहमद खे अॼु जॾहिं ख़बर पई की बादल साहिब घरेलू नाचाकी जे वजह खां न अची सघिया आहिनि, त पोइ असां उस्मान खे अर्जेंट बेसिस ते रिक्वेस्ट कईसीं की उहा सीट संभाले ऐं हिते अचे ऐं म्यूज़िक बि ॻाईंदासीं। ऐं असां सां गॾु हिकिड़ी ॿी आर्टिस्ट बि आहे मौजूदु, उहा बि इंट्रोड्यूस थींदी हिते ऐं उहा बि तव्हांजे साम्हूं परफॉर्म कंदी। सो व्यूअर्स हलूं था साईं तरफ़। साईं वरी ॿीहर भली कार तव्हांखे कयूं पिया। महिरबानी। एजुकेशन जी ॻाल्हि पिया कयूं की तव्हां जहिड़ा फ़र्द जिन्हनि एजुकेशन ते इलाही कमु कयो आहे, सर्व कयो आहे एजुकेशन ते, ऐं तव्हां जहिड़ो माण्हू ई असांखे शख़्सियत असांखे ॿुधाए सघे थी त कहिड़े तरीक़े सां असां जीअं चैलेंजिस आहिनि उन अचूं त पहिरियां चैलेंजिस जी तरफ़ कहिड़ा की चैलेंजिस आहिनि जेके असांजे हिन टाइम रीजन में एजुकेशन जे हवाले सां जेके असां ते कमु करणु खपे। वॾी महिरबानी सभिनी खां पहिरीं तव्हांजी। सलाम सिंध में अची सॼे सिंध सां सॼी दुनिया में वेठल असांजा ॿुधण वारनि सां मुखातिबु थियण जी, उन्हनि सां ॻाल्हाइण जी। सिंध में हिन वक़्तु सभिनी खां वॾो चैलेंज जेको आहे सो उहे ॿार आहिनि जेके अञा ताईं स्कूल न अची सघिया आहिनि। ऐं तक़रीबन जेको अंदाज़ो ॿुधायो वञे थो मुख़्तलिफ़ इदारनि जो जेको सर्वे थियल आहिनि, यूनिसेफ जो आहे, असांजा पंहिंजा जेके सर्वे आहिनि उहे ॿुधाइनि था त तक़रीबन 40 खां 45 50 लख ॿार अहिड़ा आहिनि जेके अञा ताईं स्कूलनि में न अची सघिया आहिनि सिंध में। जेकॾहिं असां सॼी फिगर वठूं त जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में तक़रीबन हाणे 58 लख ॿार उन्हनि में आहिनि। असां जेकॾहिं सिंध एजुकेशन फाउंडेशन जेको उन खां पोइ वॾो इदारो आहे उन में तक़रीबन 8.5 खां 9 लख ॿार आहिनि।
इन खां अलावा जेके ॿिया वॾा इदारा आहिनि जीअं दी सिटीज़न फाउंडेशन आहे, असांजा इलाही सारा मदरसा आहिनि, असांजे जेको ॿियूं फेडरल गवर्नमेंट जा इदारनि जा जेके हिते स्कूल हुजनि था, जीअं आर्मी पब्लिक स्कूल आहे, फौजी फाउंडेशन जा स्कूल आहिनि, नेवल जा स्कूल आहिनि, त उहो सॼो मिलाए बि असांजी जेका फिगर थिए थी उनजे बावजूदि बि तक़रीबन 40 खां 45 लख ॿार आहिनि जेके सिंध में अञा स्कूल नथा अची सघनि। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त जेतिरो असां वटि इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे जेको एतिरनि ॿारनि खे कैटर करे थो, तक़रीबन इन जो बि अञा कोई असांखे 60-70% ॿियो इंफ्रास्ट्रक्चर असां पैदा कयूं तॾहिं वञी असां इन क़ाबिल थियूं जो सभिनी ॿारनि खे स्कूल आणे सघूं, जेको मुमकिन न आहे। जेकॾहिं 70 सालनि में असां हेतिरो इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो आहे त हाणे मुमकिन न आहे त एतिरो जल्दी वरी असां एतिरो को वॾो इंफ्रास्ट्रक्चर ठाहे सघूं। तंहिंजे करे ज़रूरी इहो आहे त हाणे असांखे कुझु ॿियो सोचणु खपे, समथिंग न्यू, की जीअं असां इंश्योर कयूं त असांजा इहे ॿार कीअं ईंदा ऐं असां रुगो इंफ्रास्ट्रक्चर बि न आहे ठाहिणो बल्कि ॿारनि जी एजुकेशन जी क्वालिटी खे बि इंश्योर करिणो आहे त क्वालिटी कीअं अचे। त उनजे लाइ बहितर हाणे इहो आहे त 2 तरीक़ेकार आहिनि जेके सभिनी खां मुनासिब थी सघनि था। हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे त असां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में हाणे आणियूं। तव्हां ॾिसो त प्राइवेट इदारा इलाही आहिनि जेके हिन मुल्क में कमु कनि था पिया, इलाही ऑर्गनाइज़ेशन आहिनि जेके कमु कनि थियूं पियूं, ऐं रुगो प्राइवेट इदारा उहे न आहिनि हिन मुल्क में जेके प्रॉफिट जे लाइ पैसा कमाइण जे लाइ स्कूल खोले वेठा आहिनि। अहिड़ा बि इदारा आहिनि जेके पंहिंजी मदद पाण ते पढ़ाइनि था या कंहिं ज़रियनि सां कनि था कनि, या नो लॉस नो प्रॉफिट बेसिस ते हलनि था। इंडिविजुअल्स आहिनि जेके ॾाढा शौक़ में आहिनि ऐं उन्हनि जी दिली ख़्वाहिश आहे त असां अॻियां अची एजुकेशन में कमु कयूं, असां पंहिंजे इलाइक़े में स्कूल खोलियूं, या पंहिंजे इलाइक़े में जेको सरकार जो स्कूल आहे उहो सही नथो हले पियो त असां उनखे अडॉप्ट कयूं ऐं असां उनखे बहितर कयूं पाण में गॾिजी। त इन कोशिश खे असांखे हाणे वधाइणु खपे, इन खे हिमथाइणु खपे त उहे अॻियां अचनि, उहे पंहिंजो रोल प्ले कनि एजुकेशन जो। अच्छा सर, जी तव्हां ॻाल्हि कई त खोड़ सारा अहिड़ा इदारा बि आहिनि असांजे सरकारी स्कूलनि खां अलावा जेके तव्हां चओ त कंहिं पैसनि जी लालच या बिज़नेस जे लालच में न, पर ईअं बि कमु कनि था, त उन्हनि ॿारनि जे लाइ तव्हां छा चवंदव? या जीअं तव्हां असां ब्रेक ते हुयासीं त असां ॻाल्हि कईसीं, पर आउं चाहींदसि त ज़ाहिर ॻाल्हि असांजे प्रोग्राम जे थ्रू खोड़ सारी ॻाल्हियूं आहिनि जिन जी माण्हुनि खे अवेयरनेस न आहे, त जेके असांखे रोड रस्तनि ते ॿार नज़र ईंदा आहिनि जिन जी स्कूल वञण जी उमिरि आहे, त उन्हनि ॿारनि खां केरु पुछण वारो न हूंदो आहे त तव्हां कहिड़ी वजह जे करे स्कूल न पिया वञो। त छा असांजे मुल्क में या असांजी सिंध में को अहिड़ी तंज़ीम, को अहिड़ा इदारा आहिनि जेके उन्हनि जी बि रहनुमाई कनि या उन्हनि जे स्कूल वञण जो को बंदोबस्तु करे सघनि या उन्हनि खां पुछनि त कहिड़ी वजह सां स्कूल न पिया वञनि? हिन में 2 ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त उहो आहे त जेको तालीम में इहे ॿार अञा ताईं न अची सघिया आहिनि। ॿियो इहो आहे त उन्हनि ॿारनि खे ॼाणी बुॼी जेको आहे सो तालीम खां ॿाहिरि थो रखियो वञे, उन्हनि खे असां इस्तेमालु था कयूं त उहे रस्तनि ते ख़ैरात वठनि ऐं पोइ कंहिं ॿिया माण्हू उन्हनि खे इस्तेमालु था कनि। हाणे उन जे लाइ सिंध गवर्नमेंट हाणे चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी ठाही आहे, ऐं चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जो कमु इहो ई आहे त जिते ॿार हुननि खे ईअं नज़र अचनि था, ऐं यकीनन हाणे हिकिड़ी अथॉरिटी उहा हर जॻह ते त मौजूदु कोन्हे, तंहिंजे करे तव्हांजो असांजो आम माण्हू जो फ़र्ज़ु आहे त असां हुननि जी हेल्पलाइन ते वञूं ऐं हेल्पलाइन ते वञी ॿुधायूं त भई फलाणे जॻह ते जेके आहिनि से ॿार हीअं आहिनि जेके ख़ैरात था वठनि या जिन खे इन कम जे लाइ इस्तेमालु थो कयो वञे, त पोइ हू अचनि था ऐं पोइ हू उन्हनि ॿारनि खे वठी था वञनि। सिंध गवर्नमेंट हिन वक़्तु कराची में 2 वॾा सेंटर इस्टेब्लिश कया आहिनि चाइल्ड प्रोटेक्शन जे लाइ, जिते हू उन्हनि ॿारनि खे वठी वञनि था, उन्हनि ॿारनि खे पोइ रखनि था, उन्हनि ॿारनि जी सॼी केयर करे थी सिंध हुकूमत, ऐं उहा बि प्राइवेट सेक्टर सां मिली थी करे, ताकी इन में हिकिड़ी आगाही बि अचे। ऐं पोइ प्राइवेट सेक्टर में जेके उहे ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि उहे छो त माण्हुनि सां वधीक क्लोज़ हूंदा आहिनि, क्लोज़ली कमु कंदा आहिनि, त उहे माण्हुनि खे एडवोकेसी करे सघनि, आगाही ॾेई सघनि ऐं उन्हनि ॿारनि जी ख़्यालु रखे सघनि, ऐं पोइ उन्हनि ॿारनि खे तालीम बि ॾियनि था, ऐं पोइ वरी उन्हनि ॿारनि खे पंहिंजे माइटनि सां मिलाइण जी कोशिशि बि कनि था, त जेके ॿार माइटनि सां न आहिनि मिलियल विछड़ियल आहिनि उन्हनि खे माइटनि सां मिलाइनि था। पर उन सां गॾु गॾु असांजी सिंध एजुकेशन फाउंडेशन में असां इहो कमु कयूं था त जॾहिं असां प्राइवेट सेक्टर सां मिली को स्कूल था एस्टेब्लिश कयूं त उन स्कूल जो तरीक़ेकार ई इहो हूंदो आहे त इन कम्यूनिटी मां को माण्हू अचे जेको प्रपोज़ल ॾिए त मूंखे हिते स्कूल इस्टेब्लिश करिणो आहे, ऐं पोइ उहो माण्हू या उहा ऑर्गनाइज़ेशन जेका बि हुते NGO या एजुकेशन जी जेका मैनेजमेंट ऑर्गनाइज़ेशन आहे उहे पाण अची ॿुधाईंदा आहिनि त असांजे इलाइक़े में हेतिरा ॿार आहिनि जेके अञा स्कूल नथा वञनि पिया। उनजी मेन वजह इहा आहे त उन्हनि जे शायदि वेझो को स्कूल न आहे, या हुननि जे माइटनि खे एतिरी एजुकेशन कोन्हे का त हू ॿारनि खे स्कूल मोकिलनि, उनजे बजाए हू ॿारनि खे कंहिं ॿिए कम जे लाइ था इस्तेमालु कनि। साईं जो चयो त ॿारनि अॼुकल्ह गुरबत बि आहे त असांखे खपे थो त असां ॿार खे किथे पढ़ायूं,
कमु कराईंदा पोइ ॿारु कुझु 100-200 रुपया ॾींहं में कमाए अचे त उहे पोइ इहे प्रपोज़ल असां वटि खणी ईंदा आहिनि। पोइ असां जॾहिं उन्हनि खे स्कूल ॾींदा आहियूं त इहो पोइ इंश्योर उन में कराईंदा आहियूं त घटि में घटि जेके इलाइक़े जा जेके ॿार आहिनि जेके पहिरीं स्कूल न वञी सघिया आहिनि कंहिं वजह सां उन्हनि खे वापसि स्कूल में आंदो वञे ऐं उन्हनि खे असां स्कूलनि में पढ़ायूं। ख़ासि तौर ते नियाणियुनि जो असांजो तवजो वधीक हूंदी आहे त उन्हनि खे स्कूलनि में आंदो वञे ऐं इन जे करे असांजी अलहमदुलिल्लाह सिंध एजुकेशन फाउंडेशन में जेके ॿार पढ़नि था उन्हनि में तक़रीबन 42% जेको ॿार आहिनि उहे नियाणियूं आहिनि, छोकिरियूं आहिनि। उहे जेको नेशनली बि जेको असांजो एवरेज आहे ॿारनि जी उन खां बराबरि आहे या उन खां वधीक आहे त ऐं पोइ वरी नियाणियुनि खे जेको आहे सो असां सिंध गवर्नमेंट जी पॉलिसी जे मुताबिक़ जेतिरियूं बि नियाणियूं चाहे उहे सरकारी स्कूलनि में चाहे SCF जे स्कूलनि में उन्हनि खे वरी पोइ गर्ल्स स्टाइपेंड में मिले थी साल जे एंड ते ताकी उहे उन्हनि छोकिरियुनि खे असां माइटनि खे बि इंसेंटिव अचे ॿारनि खे बि इंसेंटिव अचे ऐं उहे वरी पोइ मथियुनि क्लासिस में जेको आहे सो प्रोग्रेस कनि मथे वञनि। सो इहे तरीक़ाकार थी सघनि था की जिन सां असां ॿारनि खे जेके स्कूलनि में नथा वञी सघनि या कंहिं वजह सां उन्हनि खे असां स्कूलनि में आणियूं ऐं असां उहे प्राइवेट सेक्टर जे थ्रू आणियूं ताकी प्राइवेट सेक्टर हिन में पंहिंजो जेको रोल आहे हिन में उहो सही मानो में अदा करे सघे ऐं ॿार बि स्कूल अची सघनि। सर मेथड जी ॻाल्हि कयूं, मां जेकॾहिं तव्हांजी तरफ़ अचां तव्हांजे पंहिंजे एक्सपीरियंस एजुकेशन जे हितां त यकीननि तव्हांजी बि एजुकेशन उन ॻोठ जे स्कूल मां किथां शुरू थी हूंदी, उनजे बावजूदि तव्हां माशाल्लाह की पोस्ट ते रहिया हो ऐं हिन टाइम बि तव्हां हिकिड़ो वॾो इदारो रन पिया कयो, मैनेजिंग डायरेक्टर आहियो हो सिंध एजुकेशन फाउंडेशन जा। त सर मतिलबु उन दौर जी बि स्टडी जेका ॾिसूं त सिलेबस ॾिसूं त इलाही एतिरो एडवांस न हूंदो पर हिकिड़ो सेल्फ इंट्रस्ट बि हूंदो आहे जेको तव्हांखे पंहिंजी फैमिली सां मिलियो हूंदो या पाण सेल्फली डेवलप थियो हूंदो त तव्हां उन हिसाब सां हिन टाइम ताईं पोज़ीशन ते आहियो। त पुराणी इन तालीम खे ॾिठो मेथड्स खे ॾिसूं या हाणे वारा मेथड्स जेके आहिनि जीअं तव्हां चओ था चेंज थियणु खपनि त उहे छा मेथड्स हुजणु खपनि जीअं ॿार खे एंगेज कजे ऐं उन लिटरेसी खे इम्प्रूव करण जे लाइ? तमामु सुठो तव्हां सुवालु पुछियो। जेको करिकुलम आहे उहो त यकीननि हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको वक़्त सां गॾु गॾु डेवलप थो थिए, नयूं शयूं थियूं अचनि, नयूं शयूं असां हुन में कंसीडर कयूं था, शामिलु कयूं था, सिलेबस खे या स्कीम ऑफ स्टडीज़ खे चेंज था कयूं, असांजी जेके बुक्स आहिनि उहे उन जे हिसाब सां पोइ प्रिंट थियूं थियनि त उहो त वक़्त सां गॾु डेवलप थिए थो। जेको आहे त उन में यकीननि असां हाणे इहो ॾिसूं था सॼी दुनिया जो जॾहिं तरीक़ेकार ॾिसूं था, तव्हां पहिरीं फिनलैंड जी ॻाल्हि बि कई, ॿी ॻाल्हि कयूं त तालीम जो तरीक़ेकार बि हाणे आहिस्ता आहिस्ता पढ़ाइण जो जेको तरीक़ेकार आहे उहो बि चेंज थो थिए पियो ताकी जेको लर्निंग जूं जेके मैथडोलॉजीज़ आहिनि उहे बि हाणे इम्प्रूव थियूं थियनि पियूं, उहे बि चेंज थियूं थियनि पियूं। असुलु फोकस जेको कंहिं बि शइ जो हूंदो आहे इहो हूंदो आहे स्टूडेंट लर्निंग आउटकम ते। त जेको स्टूडेंट आहे उन जा लर्निंग आउटकम्स छा आहिनि? हिकिड़ो ॿारु आहे उनखे जेकॾहिं तव्हां 5 क्लास में पढ़े थो ऐं उहो 3 क्लास जो बि हिसाबु नथो करे सघे त इहो मतिलबु आहे त उनजी लर्निंग में किथे का कमी रही रही आहे, त उनखे असां कीअं पूरो कयूं? इन जे लाइ असां जेको करिकुलम आहे या स्कीम ऑफ स्टडी ठाहियूं था, लेसन प्लान ठाहियूं था। लेसन प्लान इज़ दी एंड प्रोडक्ट जेका ॿार खे क्लास में जेको आहे सो डिलीवर थिए थी। तरीक़ेकार कीअं था चेंज करे सघूं उहो ई फ़र्क़ु तव्हां ॾिसी सघो था असांजे सरकारी स्कूलनि में, ACF जे स्कूलनि में या प्राइवेट स्कूलनि में। त असां ॿार खे आहिस्ता आहिस्ता इन पासे आणियूं त हुनखे रुॻो हिकिड़ी शइ पढ़णी न आहे, रटो न आहे लॻाइणो, उन सां गॾु उनखे सम्झणो बि आहे, पाण करिणो बि आहे। इन जे करे असां चवंदा आहियूं त प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग जेका आहे सा उहा हाणे अॼुकल्ह असांजो उन ते तवजो वधीक थो थिए त जिते ॿार पाण इन शेप ऑफ प्रोजेक्ट जेको आहे सो पाण हिकिड़ो कमु कनि, ॿारनि खे असां ॾेखारियूं त हीउ कमु कीअं थो थिए, रुॻो पढ़ायूं था असां हुनखे, हुन पढ़ी त वरितो त हीउ छा थो थिए पर हू ॾिसे कोन थो, हू पाण करे कोन थो। जंहिंखे असां लेबॉर्ट्री चवंदा आहियूं त असां लेबॉर्ट्री इस्टेब्लिश कयूं, पर लेबॉर्ट्री साइंस जे सब्जेक्ट्स वग़ैरह में 9th क्लास खां पोइ थियूं अचनि। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त ॿार पहिरीं क्लास में ई तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾिसूं त उहे प्रेज़ेंटेशन बि ठाहे था वञनि, कंप्यूटर ते वेही कमु कनि था, मोबाइल ते बि करे था वञनि। त असां ॿारनि जी जेका इहा उमिरि आहे जंहिंमें ॿार वधि खां वधि सिखी सघे थो कंहिं बि शइ खे ऐं रिफ्लेक्ट करे सघे थो, उहा ई एज आहे जिते असां ॿार खे उन पासे खणी वञूं जिते हू प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग जे ज़रिए सां पाण कमु करे सघे, पाण सिखी सघे ऐं सम्झी सघे त इहो कीअं थियो आहे। सही। अच्छा, हिकिड़ो सवाल इन सां रिलेटेड आहे सर, जीअं असां ॿुधंदा आहियूं
जीअं असांजा अब्बा ॾाॾा उन्हनि खां असां ॿुधो आहे त अॼु जी पढ़ाई में ऐं जेका असांजे दौर जी पढ़ाई हुई उन में फ़र्क़ु आहे त मां चाहींदुसि तव्हां ॿुधायो त कहिड़ो फ़र्क़ु आहे, छो जो इहो ॿुधण लाइ मिलंदो आहे त अॻु जा जिन जा 5 या 10 दर्जा पढ़ियल आहिनि अॼु उहो BA पास बि नथो, मतिलबु एतिरो होशियारु हू न हूंदो। जीअं तव्हां चओ त अॼु जे ॿार खे असांखे सिर्फ़ु पढ़ाइणो न आहे, उनखे सम्झाइणो बि आहे ऐं हू मोबाइल बि हलाए वञे थो, कंप्यूटर बि हलाए वञे थो, प्रेज़ेंटेशन बि ठाहे वञे थो। त पहिरियां त इहे सभु सहूलियतूं न हुयूं त उहो ॿारु कीअं होशियारु हुयो अॼु जे ॿार खां? उहो ईअं होशियारु हुयो जो उन वक़्तु फोकस वधीक हुयो एजुकेशन ते, तालीम ते। मे बी कि असांजो उस्ताद जेको आहे सो किथे उन में कमी रही आहे, असांजे जेको पढ़ाइण जो जेको तरीक़ेकार आहे उन में कमी रही आहे। तव्हां असां ॾिसो, असां उस्ताद खे कॾहिं बाज़ार में नज़र अची वियासीं त असांखे ज़रूरु दड़को मिलियो त तूं छा थो करीं, घर छो न वेठो आहीं, पढ़ी छो कोन? दड़को मार साईं, ठीकु आहे। हाणे चई नथा सघूं अॼुकल्ह, पर हाणे उहो असां ॾिसूं था त कोन्हे को उस्ताद जो पंहिंजो इंट्रस्ट पढ़ाई सां उहे कोन्हे को जीअं हुजणु खपे। तव्हां केतिरनि असां वञूं था स्कूलनि में त उते तव्हां ॾिसो त चवण में त मे बी 300 ॿार स्कूल में पढ़नि था पिया पर वेठा हूंदा मे बी 100 ॿार। चवण में त मे बी 10 उस्ताद हिकिड़े स्कूल में जेके आहिनि से पोस्टेड आहिनि पर वेठा हूंदा 3 या 4 या 5 उस्ताद। त बाक़ी किथे आहिनि ॿार, किथे आहिनि उस्ताद, किथे आहिनि? सो उहा तवजो कोन्हे का। ॿी ॻाल्हि इहा त असां स्कूल हिकु कमरे जा स्कूल हर जॻह ते जेको असां खोलींदा वियासीं, हिकिड़ो टीचर भर्ती कंदा, उन में को एतिरो फ़ाइदो कोन ॾिनो असांखे। मक़सदु त मे बी उन वक़्तु इहो हुयो त उनखे हर जॻह ते असां पहुचायूं, तालीम खे हर जॻह ते क्लास अवेलेबल, स्कूल अवेलेबल कयूं, हर जॻह ते टीचर अवेलेबल कयूं, पर उन एतिरो घणो असांखे फ़ाइदो कोन ॾिनो। ऐं उन जो ई असां हाणे ॾिसूं था लास्टली असांजो मिनिस्टर एजुकेशन में चवंदो रहियो त काफ़ी सारा स्कूल अहिड़ा आहिनि जेके बंदि पिया आहिनि। छो त उते बंदि हुजण जो रीज़न रुॻो टीचर या हुजण जो या न आहे, बंदि हुजण जो रीज़न इहो बि थी सघे थो त कम्यूनिटी उतां माइग्रेट करे वई हुजे, उते ज़रूरत न रही हुजे। ऐं हिकिड़े क्लास में जेकॾहिं ॿार हिकिड़े हुन में पढ़नि था, हिकिड़े मल्टी ग्रेडिंग थिए थी त उहे ॿार जॾहिं 5 क्लास पास कनि त पोइ केॾांहुं वञनि? त इन जे करे बि असां वटि हूअं बि तक़रीबन 91-92% स्कूल जेके आहिनि से सरकार में प्राइमरी स्कूल आहिनि ऐं उनखां पोस्ट प्राइमरी जी एजुकेशन तमामु घटि आहे। इन जे करे असां सिंध एजुकेशन फाउंडेशन में इन ॻाल्हि ते तवजो ॾिनी। यकीनन इहो बि सिंध हुकूमत जो ई आहे, सिंध हुकूमत जी ई पॉलिसी सां हले थो। त उते असांजी पॉलिसी में इहो हुयो त असां हिनखे प्राइमरी खे घटि खां घटि कयूं। हाणे हिन वक़्तु असांजो तक़रीबन 30 खां 32% स्कूल जेके आहिनि से प्राइमरी आहिनि, बाक़ी असांजा तमामु स्कूल जेके आहिनि से पोस्ट प्राइमरी स्कूल आहिनि। ऐं असांजी कोशिशि इहा आहे त जिते प्राइमरी स्कूल हुजनि, 3 या 4-5 प्राइमरी स्कूल हुजनि, उन सां गॾु वरी पोइ को स्कूल हुजे जेको एलिमेंट्री हुजे या सेकेंडरी हुजे या मिडिल स्कूल हुजे, ताकी ॿारनि खे पढ़ाई में आसान असांजी थिए। ख़ासि तौर ते असांजूं नियाणियूं जेके आहिनि, असांजा वालिदीन, उन्हनि खे कॾहिं बि घणो परे वञण जी इजाज़त न ॾींदा आहिनि स्कूलनि में। सो बहितर इहो हूंदो आहे त असां उन्हनि जे लाइ फैसिलिटी अहिड़े तरीक़े सां प्रोवाइड कयूं त उन्हनि खे घणो परे न वञिणो पवे ऐं उन्हनि खे पंहिंजे ई ॻोठ जे आसपास जेको आहे सो स्कूल अवेलेबल हुजे पोस्ट प्राइमरी जो, जिते हू तालीम हासिल करे सघे। सॉन्ग जो बि टाइम थी। हाँ, सॉन्ग जो अॼु सॉन्ग मां उहो ई सर्च कयां पियो। एक्चुअली असांजी जेका वोकलिस्ट आहे उहा पुॼी त वई आहे पर असां सेट ते मौजूदु न आहे, उहो थोरी देरि में ईंदी। ऐं मां उहो ई ॻोल्हियां पियो साईं, थोरो मोबाइल में हिन जे करे आहे इहो जेको आहे सो उसूलनि जे ख़िलाफ़ु आहे, पर एक्चुअली मूंखे हेॾे बि ध्यानु मूंखे नेक्स्ट ॾींहुं वञिणो आहे मूंखे। ऐं अॼु तव्हां ॿुधाईंदो न फर्स्ट में माना शुरूआत कयो, हूअं आसिफ सर लास्ट में उहो ई ॿुधाईंदो आहे सॉन्ग को न को, मतिलबु हा एंडिंग असां हिननि जे सॉन्ग ते कंदा आहियूं, पर अॼु जेको शुरूआत में उस्मान सॉन्ग असां पंहिंजे इन देश जे हालातुनि ते ई चवंदासीं। ए दर्द वंदा मुंहिंजा देश ॿुधा, ए दर्द वंदा मुंहिंजा देश ॿुधा, छो तुंहिंजे ॾुखनि जो अंत न। ए दर्द वंदा मुंहिंजा देश ॿुधा, छो तुंहिंजे ॾुखनि जो अंत न। ए दर्द वंदा
सवें सतमा सब ख्वाब अखियुनि जा खंभ जी विया ए दर्द वंदा मुंहिंजा देस ॿुधा ए दर्द वंदा मुंहिंजा देस ॿुधा छो तुंहिंजे दुखनि जो तू ना कुछ तोखे होया मंसूर मिलिया ॿिया जे भी मिलिया नासूर मिलिया कुछ तोखे होया मंसूर मिलिया ॿिया जे भी मिलिया नासूर मिलिया छो तोखे भला मासूर मिलिया ए दर्द वंदा मुंहिंजा देस ॿुधा ए दर्द वंदा मुंहिंजा देस ॿुधा छो तुंहिंजे दुखनि जो तू ना सच काल्ह तंबूरन गायो हो सज अच भी तंबूरा गायन था सच काल्ह तंबूरन गायो हो सच अज भी तंबूरा गायन था चई गीत तुझी आज़ादी जा ए दर्द वंदा मुंहिंजा देस ॿुधा ए दर्द वंदा मुंहिंजा देस ॿुधा छो तुंहिंजे दुखनि जो तू ना वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह ॾाढो सुठो आवाज़ में ॾाढी तव्हां दर्द सां ॻायो आहे सही हालात असांजा जहांगीर डायरी साहब आहिनि तमामु सुठा उहे बि एजुकेशनिस्ट आहिनि ऐं उहे पोइट बि आहिनि सुठा सो ॾिसूं पिया सिंध जा असांजे हिन हालात तालीम जे हिसाब सां ॾिसूं पिया गुरबत जे हिसाब सां ॾिसूं पिया सो न चाहींदे बि मतिलबु हिकु ज़िमेदार उन ते वेठा आहियूं पर ॻाइणो पए थो असांखे इहो असांजो म्यूज़िक जे थ्रू हिकिड़ो प्रोटेस्ट आहे लिखियल जावेद साहब जो हा इहो आहे जहांगीर डायरी साहब तमामु ज़बरदस्त ऐं ब्रेक जो बि टाइम थियो आहे त सलाम सिंध में वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम वेलकम बैक जी सलाम सिंध में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था असांजी ख़ूबसूरत कचहरी भली हले पई तालीम जे हवाले सां ऐं जेका जीअं आसिफ़ ज़िक्र कयो त असांखे ॿी हिकिड़ी महिमान बि जॉइन कंदी उन्हनि बि जॉइन करे छॾियो आहे त पहिरियां उन्हनि जो तारीफ़ करायूं सिद्रा ताहिर असांखे जॉइन कया आहे तमामु सुठी आवाज़ जी मालिक आहे उन्हनि खे बि ॻाल्हाईंदासीं ॿुधंदासीं पहिरियां वेलकम कयूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कैसे आप ठीक ठाक मैं ठीक हूँ आप सुनाएं बहुत शुक्रिया मैं भी बिल्कुल ठीक हूँ बहुत शुक्रिया आप आई अच्छा सर खां पुछंदासीं सर जीअं ॻाल्हि हले पई जे तव्हां ॿुधायो बि त सर्वे मुताबिक़ 40 खां 50 लख ॿार आहिनि जेके अञा तालीम खां महरूम आहिनि या अहिड़ा खोड़ सारा ॿिया बि माण्हू जेके ॿार आहिनि त उन्हनि जे लाइ पोइ कहिड़ा नवां तरीक़ा आहिनि जिन सां उन्हनि जी कुझु करे सघिजे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त पहिरियों त तरीक़ो इहो आहे असां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे ज़रिए सां वञूं उन में ॿारनि खे वधि खां वधि कैप्चर करण जे लाइ उन जे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजा एंटरप्रेन्योर्स तयारु कयूं हाणे हिन वक़्तु सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ज़रिए सां तक़रीबन 100 खां वधीक ऑर्गेनाइज़ेशन आहिनि जेके स्कूल हलाइनि था ऐं 1100 खां वधीक इंडिविजुअल्स आहिनि जेके प्राइवेट स्कूल हलाइनि था इन पार्टनरशिप विद सिंध एजुकेशन फाउंडेशन त हाणे इहे जेके आहिनि से असांजा पोटेंशियल एंटरप्रेन्योर्स आहिनि
जेके विलिंग आहिनि त उहे अचनि एजुकेशन में इन्वेस्ट कनि ऐं पोइ एजुकेशन जे ज़रिए सां स्कूलनि जे ज़रिए सां ॿारनि खे उन में आणनि। जेके नवां तरीक़ेकार आहिनि हिन वक़्तु असांजी जेका वञण वारी हुकूमत हुई सिंध हुकूमत उन हिकिड़ो नओं इनिशिएटिव अप्रूव कयो असांजे प्रपोज़ल ते, उहो हुयो डिजिटल लर्निंग जो इनिशिएटिव, एक्सीलरेटेड डिजिटल लर्निंग जो, जंहिंमें असां हिन वक़्तु 125 सेंटर जेके आहिनि सिंध में असां खोलियूं था पिया पायलट बेसिस ते, जिन में ॿारनि खे टैबलेट जे ज़रिए सां उहे ॿार जेके जिते हींअर स्कूल न आहिनि ऐं ॿार जीअं तव्हां चयो त गलियुनि में रोडनि ते मौजूदु आहिनि पर हुननि जे लाइ का सहूलियत कोन्हे का, उन्हनि ॿारनि खे असां वन रूम हिकिड़ो स्कूल ठाहियूं, माइक्रो स्कूल जंहिंखे असां चऊं था, उन में टैबलेट जे ज़रिए सां उन्हनि ॿारनि खे असां तालीम ॾियूं। त जेको नॉन फॉर्मल एजुकेशन में तक़रीबन 30-32 महीननि जो जेको कोर्स हूंदो आहे पैकेज ABC जंहिंमां प्राइमरी था असां जेके चऊं ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ, उहो असां उन्हनि खे तक़रीबन 18 महीननि में असां ॿारनि खे प्राइमरी जो असां पढ़ाए वठंदासीं। इहे उहे ॿार आहिनि जेके कंहिं तरीक़े सां स्कूल न वञी सघिया, स्कूलनि खां ॿाहिरि रहिजी विया। हाणे इन जॾहिं ॿार इहो कोर्स पढ़ी वठंदा त उहे इन क़ाबिल थी वेंदा त जेकॾहिं को ॿारु पंहिंजी एज जे हिसाब सां फॉर एग्ज़ाम्पल 10 सालनि जो 11 सालनि जो ॿारु आहे त उहो 6 दर्जे में वञी मेन स्कूल में वरी पंहिंजी तालीम शुरू करे सघे थो, या जेकॾहिं को ॿारु इन क़ाबिल आहे जो 3 दर्जे में वञी सघे थो त उनखे 3 दर्जे में प्राइमरी स्कूल में वञी पंहिंजी तालीम शुरू करे सघे थो। त इहे असां स्कूल अहिड़ी लोकेशन्स में असांजी कोशिशि हूंदी त असां ठाहियूं। ऑलरेडी असां कुझु सेंटर इस्टेब्लिश करे छॾिया आहिनि कराची खां ॿाहिरि, जिते अहिड़ियूं कॉलोनियूं नयूं ठही वियूं जिते का स्कूल कोन्हे को, ऐं माण्हू ॿाहिरां अची उते आबाद थी विया, त उन्हनि जे लाइ का फैसिलिटी कोन हुई, त असां उतां खां इन जी शुरूआति कई आहे। ऐं इंशाअल्लाह असां सिंध जे ॿियनि जेके ज़िला आहिनि उन्हनि में वेंदासीं ताकी असां वटि हिकिड़ो जॾहिं असां 18 महीननि खां पोइ पंहिंजो इहो पायलट प्रोजेक्ट कंप्लीट कयूं त असां वटि हिकिड़ो अहिड़ो सैंपल अचे जंहिंजे ज़रिए सां असां पोइ ॾिसी सघूं त इनखे फर्दर कीअं एक्सपेंड करिणो आहे। रुगो 125 सेंटर में 12,500 जे क़रीब ॿार पढ़ंदा, पर असांजी कोशिशि आहे त हाणे असां इनखे फुल फ्लैज लेवल ते खणी वञूं ऐं पोइ लखें ॿार जेके स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे कंहिं तरीक़े सां असां डिजिटल लर्निंग जे ज़रिए सां असां उन्हनि कयूं। इन खां अलावा कुझु ॿियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जिन पंहिंजे तौर ते इहो कमु शुरू कयो आहे। बलूचिस्तान में वॾो कमु कयो आहे तालीम फाउंडेशन। इन कम में तालीम फाउंडेशन खे हाणे असां हिते रिक्वेस्ट कई आहे त उहे बि सिंध में असां सां गॾु कमु कनि। टंडो अलायार ज़िले खां उन्हनि कमु शुरू कयो आहे। ACF सां कोलैबोरेशन मतिलबु? जी, ACF सां कोलैबोरेशन। तव्हांजी इन ॻाल्हि खे मां एड कंदुमि त क्वेश्चन हिकिड़ो कि केतिरा तव्हांजा जेके ACF जा इदारा हिन टाइम ताईं कमु कनि पिया, टोटल नंबर ऑफ मतिलबु स्कूल्स ऐं उन खां अलावा नंबर ऑफ स्टूडेंट्स केतिरा आहिनि? तक़रीबन 2600 फॉर्मल स्कूल आहिनि प्राइमरी ऐं पूरी मतिलबु सिंध में? जी, पूरे सिंध में प्राइमरी, एलिमेंट्री, मिडिल स्कूल, सेकेंडरी, हायर सेकेंडरी स्कूल 2600 आहिनि ऐं तक़रीबन 150 जेके आहिनि से असांजा नॉन फॉर्मल एजुकेशन जा सेंटर आहिनि जिते नॉन फॉर्मल एजुकेशन जेका आहे असां ॿारनि खे एक्सीलरेटेड लर्निंग जे ज़रिए सां असां ॾियूं था ऐं उन में असांजो तक़रीबन 14,000 उन में ॿार आहिनि ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त 14,000 मां तक़रीबन 9-9,500 छोकिरियूं आहिनि जेके ॿाहिरि रहिजी थी वञनि, नथियूं पढ़ी सघनि, उन्हनि खे असां नॉन फॉर्मल जे ज़रिए सां असां पढ़ायूं था ऐं रुॻो उन में नॉन फॉर्मल जे ज़रिए सां उनखे पढ़ायूं नथा पर असां उन्हनि जी स्किल डेवलपमेंट बि कयूं था गॾु गॾु, त ताकी हुननि खे का न का स्किल अहिड़ी अची वञे जो जेकॾहिं हू उन खां पोइ फॉर्मल स्कूलनि में नथा वञी सघनि त एटलीस्ट हू पंहिंजो को कमु शुरू करे सघनि। ऐं तव्हांखे ख़ुशी थींदी त जेके असांजी नियाणियूं आहिनि घणो करे असांजी कंसंट्रेशन जेका आहे सा शिकारपुर ऐं कशमोर इन्हनि इलाइक़े में आहे ऐं तक़रीबन असांजा 80 खनि सेंटर जेके आहिनि से उन इलाइक़े में कमु था कनि। उहे इलाइक़ा असां हूअं चवंदा आहियूं त सिंध में शायदि बदअमनी जे हवाले सां या उन हवाले सां उहे अहिड़ा आहिनि जिते असांजा फॉर्मल स्कूल बि नथा कमु कनि, उते नॉन फॉर्मल सेंटर बाक़ाइदा हलनि था ऐं कोई 9-9,500 असांजी ॿारियूं जेके आहिनि से उते अचनि थियूं रोज़ानो, पढ़नि थियूं ऐं स्किल डेवलपमेंट बि सिखनि थियूं, सिलाई जो कमु या मेकअप जो कमु या अॼुकल्ह त असांजे नियाणियुनि में तमामु घणो इंट्रस्ट कंप्यूटर जी तरफ़ आहे। कंप्यूटर जी जेका इन ते सर कुझु कमु कयो आहे तव्हांजे इदारे? जी बिल्कुलु, असांजे इदारे से AI ते जो अॼुकल्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेका आहे त हाणे प्राइमरी खां बि प्राइवेट स्कूल्स में न सिर्फ़ु पढ़ाई वञे पई पर हाणे एक्टिविटीज़ बि कराइनि पियूं। छा तव्हां वटि अहिड़ो कुझु सिस्टम आहे? जी बिल्कुलु, असां हाणे हिन ते तवजो ॾियूं था पिया ऐं असां सां गॾु हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे डेवलपमेंट एंड लिटरेसी, उहे असांजे ख़ैरपुर में ऐं कराची जे जेको ॿाहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि
उन्हनि में हाणे हुननि स्कूलनि में प्राइमरी स्कूलनि में ॿारनि सां कोडिंग डिकोडिंग जो जेको आहे सो उन्हनि खे लर्निंग जो कमु शुरू पिया कनि ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन हाणे हिकिड़ो लर्न टू अर्न यानी सिखो इन जे लाइ सिखो त तव्हां अॻिते पोइ पाण कमु करे सघो कमाए सघो असां हाणे पहिरियों कोर्स इनशा ताला हिन हफ़्ते में असां हिन महीने में असां शुरू कराईंदासीं जंहिंमें असां ॿारनि खे जेके मैट्रिक या इंटर करे ॿार मेडिकल में या कंहिं जाइ ते नथा वञी सघनि त असां उन्हनि जे लाइ असां हिकिड़ी एफर्ट कयूं था पिया त असां उन्हनि खे एनिमेशन ऐं साइमुलेशन जो असां कोर्स में असां पढ़ाइणु शुरू कयूं बिल्कुलु सर रे ऑफ होप असांखे नज़र अचे पई अहिड़ा ॿार जेकॾहिं इहो कोर्स करे था वठनि ऐं हू जेकॾहिं 9 महीननि खां साल जो कोर्स करे था वठनि त हू हर महीने पंहिंजे तौर ते $300 खां $500 घर वेही पाण कमाए सघनि था इहो वॾो हिकिड़ो इनिशिएटिव आहे हिन वक़्तु सखर IBA इन ते कमु करे थो पियो पर असां चाहियूं था त असां हिनखे हाणे वधीक वधायूं ऐं ॿियनि ज़िलनि में ॿियनि हंधनि ते बि असां हिनखे बिल्कुलु सर 2023 आहे हिन टाइम ते पाकिस्तान जो जेको लिटरेसी रेट आहे 55 ऐं समथिंग आहे बिल्कुलु 1% ऐं मां सम्झां पियो इहो अधु ते अधु आहे त अधु ते अधु मां सम्झां पियो इहो बि अञा वधीक ॿुधायो वियो आहे छो जो असां जेकॾहिं थोरो जे ॿहिराड़ियुनि जी ॻाल्हि कयूं ॻोठनि जी ॻाल्हि कयूं त असां पंहिंजे ॻोठ खां शुरू कयूं मां पंहिंजे ॻोठ में जेकॾहिं मिसाल वठां त जेकॾहिं हिकिड़ो ॻोठ आहे उन में जेके जंहिंजा पका वका घर आहिनि उहे उतां जा ॿार कुझु न कुझु पढ़नि पिया न त जा अराउंड जेकर ॾिसंदो तव्हांजा जेके मिसकिन माण्हू आहिनि उन जा ॿार हारी या त मज़दूरी उन में लॻा पिया आहिनि त हिकिड़ो मोटिवेशन ॿारनि जे लाइ उन्हनि जी न सिर्फ़ु ॿारनि जे लाइ पर पेरेंट्स जे लाइ बि तमामु ज़रूरी आहे सो उन जे लाइ कुझु ट्रेनर्स वग़ैरह कुझु अहिड़ो को सिस्टम कुझु अहिड़ो कयो आहे त उन्हनि ताईं पुॼी करे उन्हनि खे मोबिलाइज़ कजे ॿुधाइजे उन्हनि खे त केतिरी इंपॉर्टेंस आहे तमामु सुठो तव्हां इहो सुवालु पुछियो त असां जेसि ताईं पूरी कम्यूनिटी खे मोबिलाइज़ न कंदासीं तेसि ताईं जेको ऑब्जेक्टिव अचीव करणु आहे सो ॾाढो ॾुखियो थो थी वञे इन जे करे मूं तव्हांखे चयो त असां जॾहिं स्कूल को बि नओं स्कूल एस्टेब्लिश करण जे लाइ जेको प्रपोज़ल था घुरूं अॼुकल्ह असां नॉन फॉर्मल जा असां सोचूं था त 200 खां 250 असां ॿिया नवां सेंटर बि एस्टेब्लिश कयूं त जेको प्रपोज़ल अचे थो असां इन प्रपोज़ल में ई पहिरीं असां इहा शइ घुरंदा आहियूं त उन इलाइक़े में केतिरा ॿार आहिनि जेके आउट ऑफ स्कूल आहिनि जिन ॿारनि खे तव्हां हिन सेंटर में या हिन स्कूल में आणींदो त शुरूआत त असांजी उतां खां थी थिए ऐं तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी अॼुकल्ह मां बि जॾहिं वञा थो ॿाहिरि त जेके असांजूं माइरूं आहिनि उहे जेके असांजूं अदियूं आहिनि जेके पाण शायदि पढ़ियल बि न आहिनि या घटि पढ़ियल आहिनि उन्हनि में तमामु घणो जज़्बो ऐं शौक़ु अची वियो आहे त मुंहिंजो ॿारु या मुंहिंजी न्याणी जेको आहे सो पढ़े माइरूं जेके आहिनि से पाण कोशिशि थियूं कनि हाणे पीउ खे ॾाॾे खे इहा ॻाल्हि सम्झाइण में त न हाणे मूंखे पंहिंजी धीउ खे ज़रूरु पढ़ाइणो आहे त इहा जेका एडवोकेसी आहे इन में असांजो सिंध एजुकेशन फाउंडेशन सां गॾु कमु करण वारियूं जेके ऑर्गेनाइज़ेशन इदारा जेके इन्हनि जो वॾो रोल आहे त उहे कीअं वञनि ऐं इन में सिंध एजुकेशन फाउंडेशन हाणे मुख़्तलिफ़ असां जाइनि ते प्रोफेशनल डेवलपमेंट सेंटर ठाहिया आहिनि असां उन प्रोफेशनल डेवलपमेंट सेंटर जे ज़रिए पंहिंजा जेके पार्टनर आहिनि उन्हनि खे ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा हेड टीचर्स आहिनि हाणे असां वटि तक़रीबन 2600-2700 हेड टीचर्स आहिनि असां उन्हनि जी ट्रेनिंग जेका कई आहे उनजो हिकिड़ो एस्पेक्ट इहो बि आहे त हेड टीचर जो हेड मास्टर जेको स्कूल जो आहे उनजो कमु इहो बि आहे त पंहिंजी कम्यूनिटी सां राब्तो रखे त इहे ॿार जेके आहिनि से स्कूल खां ॿाहिरि न रहनि जेके ॿार स्कूल में पढ़नि था माइटनि जो फ़र्ज़ु आहे त उहे स्कूल अचनि स्कूल अची पंहिंजे ॿारनि जो प्रोग्रेस ॾिसनि पंहिंजे टीचर सां राब्तो कनि ऐं उन हेड टीचर जो कमु आहे त कम्यूनिटी खे इनकरेज करे त को ॿाहिरि कम्यूनिटी में स्कूल खां ॿाहिरि न रहे ऐं केतिरनि जाइनि ते हाणे नेचुरली स्कूल आहे हुनजा 10 कमरा आहिनि त 10 कमरा आहिनि त वधि में वधि 350-400 ॿार पढ़ी सघंदा त असां हाणे इहो बि इनकरेज कयो आहे पॉलिसी वाइज़ त असां जेकॾहिं उन इलाइक़े में ॿार वधीक आहिनि त उन में कैंपस स्कूल असांजो पार्टनर जेको आहे सो खोले सघे थो ताकी उन ई यानी एरिया में उन ई विसिनिटी में ॿियो स्कूल बि खोले सघे थो जिते हू ॿारनि खे वधीक करे सघे या शाम जी इवनिंग शिफ्ट हलाए सघे थो त जिते उहे ॿार पढ़ी सघनि या जेकॾहिं ॿार 5वीं क्लास पढ़ी विया या 8वीं क्लास पढ़ी विया त पोइ वरी असां स्कूल खे अपग्रेड था कयूं ताकी नेक्स्ट क्लास में ॿार खे ॿाहिरि केॾे न वञिणो पए उन ई स्कूल में उनखे उन ई ॻोठ में फैसिलिटी अवेलेबल हुजे ताकी उहो पढ़ी सघे ऐं पोइ असां अहिड़नि स्कूलनि खे साइंस लैब जी ग्रांट ऐं कंप्यूटर लैब जी ग्रांट बि ॾियूं था ताकी हू उन में स्कूल में ई पार्टनर पाण कुझु हिसो उहो ॾिए कुझु असां उनखे ग्रांट जी सूरत में था ॾियूं ताकी उहो कंप्यूटर लैब इस्टेब्लिश करे सघे छो त अॼुकल्ह कंप्यूटर जी एजुकेशन खां सवाइ माण्हुनि जे लाइ ॾिसो अॻु में असां चवंदा हुआसीं त नौकिरी जे लाइ लिखंदा हुआसीं त न फलाणी नौकिरी जे लाइ कंप्यूटर लिटरेट हुजणु खपे
ऐं को डिग्री घुरंदासीं या सर्टिफिकेट घुरंदासीं हाणे इहो अंडरस्टूड आहे त जेको माण्हू बि अप्लाई करे थो माना उहो पहिरीं कंप्यूटर जो ज़रूरु हुनखे बुनियादी शयूं ईंदियूं हूंदियूं सर बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि आहे की मिसाली ॻाल्हि कया सिंध एजुकेशन फाउंडेशन इदारो आहे स्कूल जेको तव्हां एस्टाब्लिश कयो पिया कंहिं बि ॻोठ में उनजो क्राइटेरिया छा आहे छा उते स्कूल जेकॾहिं गवर्नमेंट स्कूल न आहे ऐं उतां जो कोई फोकल पर्सन आहे कोई जीअं चइजे उतां जो चङो मुड़ुसु आहे उहो चाहे थो त माना SCF सां जेकॾहिं राब्तो करे तव्हां सां त पोइ तव्हां कहिड़ा उन्हनि जा क्राइटेरिया आहिनि जेके उन्हनि खे मीट करणा पवंदा त उते एस्टेब्लिश कनि तव्हांजो स्कूल ॾिसो पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेको बि पैसा ख़र्चु थियनि था असां जेका ॿार जी पर चाइल्ड असां सब्सिडी था ॾियूं असिस्टेंस था ॾियूं जेका तक़रीबन 1000 खां 1500 ऐं पोइ जेको हायर सेकेंडरी आहे उन में तक़रीबन 2000 खां 2300 रुपया आहे त उन पब्लिक मनी आहे त इन करे उन ख़र्चु करण जे लाइ जेके पब्लिक जा जेके गवर्नमेंट जा जेके रूल्स आहिनि उहे बि अप्लाई कनि था त इन करे असां सभिनी खां पहिरीं त नवां स्कूल शुरू करण जो तरीक़ेकार इहो आहे त असां अख़बार में जॾहिं इश्तिहार ॾींदा आहियूं त हाणे असां फॉर एग्ज़ाम्पल हेतिरा असां नवां स्कूल खोलणु चाहियूं था फलाणनि ज़िलनि में या ऑल ओवर द प्रोविंस त असांखे माण्हू अप्लाई कनि या पंहिंजो प्रपोज़ल ॾियनि उन जे लाइ बाक़ाइदा असां रिक्वेस्ट फॉर प्रपोज़ल आहे उहो तयारु कंदा आहियूं ऐं पोइ उन जी बेसिस ते माण्हू उन प्रपोज़ल वाइज़ असांखे अप्लाई कंदा आहिनि जिन में बुनियादी ॻाल्हि इहा हूंदी आहे त उन इलाइक़े में स्कूल छो ज़रूरी आहे ऐं असां वरी उनखे पंहिंजो सर्वे करे ॾिसंदा आहियूं त गवर्नमेंट जा स्कूल या प्राइवेट स्कूल ॿिया उन इलाइक़े में केतिरा मौजूदु आहिनि ऐं केतिरे डिस्टेंस ते आहिनि छो त गवर्नमेंट जो स्कूल जेकॾहिं आहे मौजूदु ऐं फॉर एग्ज़ाम्पल हिकु कमरे जो स्कूल आहे 300 ॿार आहिनि त नेचुरली उते पोइ ज़रूरत आहे त हिकिड़ो ॿियो स्कूल बि खुलणु खपे अदरवाइज़ न हली सघंदो केतिरनि जाइनि ते गवर्नमेंट जा स्कूल आहिनि जेके तमामु बहितरीनु स्कूल आहिनि हज़ारे ॿार उन्हनि स्कूलनि में पढ़नि था पिया पर उन जे बावजूदि बि ज़रूरत आहे बिल्कुलु छो त पॉपुलेशन वधीक आहे कम्यूनिटी में रिक्वायरमेंट आहे त पोइ असां उते उहो उन हिसाब सां जेको आहे सो उते स्कूल खोलण जी कंदा आहियूं पर ऑफकोर्स उन में इहो सॼी ॻाल्हि ज़हन में रखी वेंदी आहे त गवर्नमेंट जा स्कूल केतिरा आहिनि पॉपुलेशन केतिरी आहे रिक्वायरमेंट केतिरी आहे हेतिरा ॿार स्कूल वञनि था उनजे बावजूदि ॿार आउट ऑफ स्कूल केतिरा ॿार आहिनि उन इलाइक़े में जिन खे आणणु खपे त इहे सभु ॻाल्हियूं असां ज़हन में रखे तंहिंखां पोइ ई असां स्कूल जी इजाज़त ॾींदा आहियूं ज़बरदस्त ऐं हाणे जेको आहे सॉन्ग बि ॿुधंदासीं सिदरा ताहिर खां तो क्या सुनाएंगे आप पेरे पवंद से मूंखे त इहो त ॿुधायो वञे बिल्कुल जनाब क्योंकि सिंधी चैनल काफ़ी अरसे बाद सिंधी सॉन्ग मैं गाने वाली हूँ ऐसे तो बात गाती रहती हूँ लेकिन आज सोचा शुरुआत सिंधी सॉन्ग से ही की जाए तो ये कलाम है आप सबकी सवातों की नज़र
कमाल कमाल। सिद्रा बहुत अच्छा गाया आपने। और हलो ब्रेक जी। बिल्कुल ब्रेक जो टाइम थे ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सुन, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सुन। वेलकम बैक जी। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं ख़ूबसूरत सॉन्ग तमामु ॿुधो। पहिरें पवनदीस्तान सिद्रा सां कचहरी थोड़ी कयूं। सिद्रा, आपने एक सिंधी गाने को टच किया। आपकी लैंग्वेज उर्दू है लेकिन बहुत अच्छी बात है, हमें खुशी होती है कि सिंध के म्यूज़िक को, सिंध की पोइट्री को आप सिंग कर रही हैं। और मतलब ये क्या आपके जहन में आया कि ये इस पोइट्री को मैं गाऊं? इसकी मतलब पोइट्री के बारे में बताएं और इसकी वो फीलिंग्स के बारे में बताएं, क्योंकि एक आर्टिस्ट जब गाता है तो उसके लिए वो फीलिंग्स होनी चाहिए और समझनी चाहिए। पोइट्री को क्या समझा आपने, कैसे समझा? बिल्कुल ऐसा ही है, क्योंकि मेरा ख़ुद ताल्लुक़ अदब से है। मैंने अपने मास्टर्स इंग्लिश लिटरेचर में किया, फिर इंग्लिश लिंग्विस्टिक्स में किया, तो ख़ुद लिखती भी हूँ अपने गाने। जहाँ तक इस कलाम का सवाल है, ये बहुत ही अहम कलाम है, शाह लतीफ़ भिटाई का कलाम है और बहुत ही खूबसूरत अंदाज से इसे लिखा गया है। और बाकायदा इसमें फ़ील हम इसको कर सकते हैं कि किस तरह से रसूल पाक का भी इसमें ज़िक्र है। तो बहुत ही अक़ीदत से इसे जब भी मैं पढ़ती हूँ, उसको महसूस कर रही होती हूँ, तो बहुत अच्छा लगता है। और वैसे मेरी जो मदर टंग है वो पंजाबी है, लेकिन बीइंग अ सिंगर और नापा ग्रेजुएट हमारी यही कोशिश होती है कि तमाम ज़बानों में गाया जाए। तो यही मेरी भी कोशिश है और काफ़ी इसी तरह से ज़बानों में गाया। और सिंधी मुझे बहुत ज़्यादा पसंद है, क्योंकि एक तो मीठी ज़बान है और क्योंकि हमने पढ़ी भी है तो हम समझ सकते हैं, पूरी समझ आती है, लिख भी सकते हैं, लेकिन वो उस तरह से फ्लुएंसी नहीं है। लेकिन थोड़ा थोड़ा अब मैं कोशिश करती हूँ कि सिंधी बोल भी पाऊँ, लेकिन अल्हम्दुलिल्लाह गा लेती हूँ सिंधी। अच्छा, जैसे सिद्रा आपने कहा पंजाबी है बेसिकली ना, तो सिंधी में तो आपने हमें सॉन्ग सुना भी दिया। वैसे और कौन सी ज़बानों में आपने गाया है या गाना चाहती हैं? जैसे कि मैंने कहा, हमारी जितनी भी इलाकाई ज़बानें हैं उनमें मैं गा चुकी हूँ। बहुत सारे सॉन्ग्स हैं। अगर आप सुनना चाहते हैं तो एक एक लाइन मैं अभी सुना सकती हूँ, उसला नहीं है। अच्छा, हाँ एक लाइन सुना दें कुछ। अच्छा जी, जैसे दस्तर की जादूगरी दीदा मीना ले मना जानान जानान, दस्तर की जादूगरी दीदा मीना ले मना जानान जानान जानान, चिप के उसी सुमरा खुली दुनिया गदा जानान, चिप के उसी सुमरा खुली दुनिया गदा जानान 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 जानान। इसी तरह से सराइकी में भी सुना है। शाजिया खुश का वो गाना है ना जिसमें वंजली का जिक्र है। सिंगर बैठे हसीना पोपरी तो सुना है। अरे पोपरी तो सुना है, वंजली फिर कहाँ से आ गई? अरे चल चबीला सजदाए ते तो फुल्ला चोला, चल चबीला सजदाए ते तो फुल्ला चोला, 100 साला विच इक लबदाए तेरे नाला डोला में ढारांजना हो में ढारांजना हो में ढारांजना हो में ढारांजना, फुल्ला वर्गी वीणी मेरी वीणी दे विच वंगा, फुल्ला वर्गी वीणी मेरी वीणी दे विच वंगा, प्यार बनावन वाले तो मैं तेरी खैरा मंगा, मैं ढारांजना हो में ढारांजना हो में ढारांजना हो में ढारांजना। वाह 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 वाह, जबरदस्त। काफी सारे ज़बानें हैं माशाल्लाह। और भी सॉन्ग सुनेंगे आपसे। सही। अच्छा, तव्हां लोग कंटिन्यू कयो। सही। चाहे एजुकेशन जे हवाले सां हर कोई तव्हां बि ज़हन में क्वेश्चन्स हूंदा, असां टाइम शॉर्ट आहे त पोइ असां चओ त मैक्सिमम जेको बि असां तव्हां खां। अच्छा सर, इहो बि आउं पुछणु चाहियां त जेके बि सिंध एजुकेशन फाउंडेशन सां गॾिजी कमु कनि पिया, स्कूल या NGOs, त उन्हनि जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे रिपोर्ट में मिलंदी हूंदी त किथे किथे कीअं कमु थिए पियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको हेड ऑफ डिपार्टमेंट हूंदो उते उहो तव्हांखे ॾींदो। पर पर्सनली स्कूल्स में या NGOs में तव्हांजी टीमूं वञी करे उते लुक आफ्टर कंदियूं आहिनि?
जी बिल्कुलु असांजो हिन वक़्तु जेके सिंध जा 6 डिवीज़न आहिनि, हर डिवीज़न में असांजो रीजनल ऑफिस आहे। सिंध जे 19 खां वधीक ज़िलनि में असांजो ऑफिसिस आहिनि ऐं उन्हनि ऑफिसिस जो पर्पज़ इहो ई आहे त असांजो जेको पार्टनर आहे ऐं जेका कम्यूनिटी आहे उन सां असांजो वधि खां वधि तालुक़ु जेको आहे सो इस्टेब्लिश रहे असां सां। हर टीम जेका असांजे डिस्ट्रिक्ट जी हर स्कूल खे साल में घटि 2 या 3 दफ़ा विज़िट ज़रूरु कंदी आहे। इन खां अलावा असांजी मॉनिटरिंग जी टीम आहे जेका असां हेड ऑफिस मां मोकिलींदा आहियूं। उन्हनि जो मक़सदु हूंदो आहे त स्कूल खे मॉनिटर कनि ऐं पोइ स्कूल में जेतिरा ॿार आहिनि, छो त असां पर चाइल्ड सब्सिडी था ॾियूं, असिस्टेंस था ॾियूं, त उहो बि काउंट कनि, पाण हेड काउंट कनि त केतिरा ॿार जेको आहिनि से स्कूलनि में अचनि था, त उहो असांजो बिल्कुलु हुन सां रहे थो। तंहिंखां पोइ असां ॿारनि जी असेसमेंट बि पाण कयूं था। हिकिड़ो त इम्तिहान आहे जेको स्कूल पाण थो वठे या बोर्ड थो वठे, पर असां पाण बि ॿार जी जेको आहे सो असेसमेंट कयूं था ऐं असांजो तरीक़ेकार असेसमेंट जो थोरो मुनफ़र्द हूंदो आहे हुकूमत जे या स्कूल जे हुन खां। असां हर ॿार जी स्पेसिफिक पंहिंजी आंसर बुक हूंदी आहे, जीअं त हुन ॿार जो बार कोड जे हवाले सां सॼे हुन ॿार जो डेटा हुन में हूंदो आहे, ताकी कंहिंखे ख़बर न पए त हीअ कापी कहिड़े ॿार जी आहे। उन ॿार जी तस्वीर बि हुन में हूंदी आहे जंहिंसां इहा थिए त आइडेंटिफाई थिए। त तक़रीबन 99% असांजा जेका आहिनि से ॿार उन्हनि जी अटेंडेंस उन्हनि ई ॿारनि जी हूंदी आहे जिन जे लाइ असेसमेंट थिए थी पई। हाणे अलबत्ता छो त असां वटि तक़रीबन 9 लख ॿार थी विया आहिनि, त इहो शायदि मुमकिन हाणे असांजी असांजी वरी हिकिड़ी एकेडमिक सब कमेटी बि आहे जेका प्योरली एजुकेशनिस्ट जी आहे। हिन में गवर्नमेंट जो को माण्हू कोन्हे हूंदो, हूअं त गवर्नमेंट जा हुजनि त को हर्ज न आहे, पर उहा एकेडमिक जेका सब कमेटी आहे उन्हनि असांखे गाइड इहो कयो आहे त हाणे तव्हां 100% ॿारनि जी असेसमेंट जी बजाए को नओं तरीक़ो इख़्तियार कयो। त हाणे असां थोरा असेसमेंट जा 3 या 4 नवां मॉडल असां कया आहिनि, त इनशाला उन ते फर्दर असां कमु कयूं था। पर जेको तव्हांजो क्वेश्चन हुयो त स्कूल सां असांजो राब्तो जेको आहे उहो बहरहाल असांजो राब्तो रहंदो आहे। ऐं हाणे अॼुकल्ह जे दौर में जॾहिं टेक्नोलॉजी अची वई आहे, साईं पहिरीं ॻाल्हि कई त अॼुकल्ह टेक्नोलॉजी अची वई आहे, एतिरी सारी आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वई आहे, त असां बि उन खां फ़ाइदो वठण जे लाइ पूरो एजुकेशन मैनेजमेंट इंफॉर्मेशन सिस्टम असां इस्टेब्लिश कयूं था पिया। इनशाला ताला नेक्स्ट फ्यू मंथ्स में उहो रोल आउट बि असां उनखे कंदासीं। पहिरें में असां उनखे पायलट था करणु चाहियूं, बाय दिस नवंबर डिसंबर इनशाला असां कंहिं हिकिड़ी रीजन में असां उनखे पायलट कंदासीं, कराची में घणो करे, ऐं उन खां पोइ असां ॿियनि सभिनी रीजन में कंदासीं। उन मां पोइ असांखे हर स्कूल जी डेली इंफॉर्मेशन बि अची सघे थी त अॼु हिन स्कूल में केतिरा ॿार आहिनि। ऐं कुझु स्कूलनि में जिन में ॿारनि जो तइदादु 1000 खां वधीक आहे, उन्हनि में असांजी कोशिशि आहे त असां कैमरा बि लॻायूं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए रोज़ानो कैमरा पाण कैप्चर करे त अॼु स्कूल में केतिरा ॿार दाख़िल थिया। SEF जेको आहे हिकिड़ो गडाप में आहे। जी बिल्कुलु आहे, ताकी इहे असांजा इनिशिएटिव आहिनि। ख़ासि तौर ते जेको असांजो मेन कमु आहे, जेको हिकिड़ी तब्दीली सिंध में जंहिंखे असां सम्झूं था, उहो असांजो स्कॉलरशिप प्रोग्राम आहे। असां जंहिंमें ॿारनि खे जेके गवर्नमेंट जे स्कूल या SCF जे स्कूलनि में जेके ॿार एटलीस्ट 3 साल पढ़िया हुजनि, कोशिशि इहा हूंदी आहे त 3 साल, उन्हनि ॿारनि खे मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि, जीअं असांजो सखर IB आहे, हैदराबाद पब्लिक स्कूल आहे, मीरपुर ख़ासि पब्लिक स्कूल आहे, गडा पब्लिक स्कूल तव्हां ॿुधायो, ऐं ॿिया असांजो डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान स्कूल सिस्टम आहे इस्लामाबाद में। हाणे असां इस्टेब्लिश कयूं था पिया नूरानी फाउंडेशन सां फैसलाबाद में। त इहे इदारा जेके आहिनि से पाण टेस्ट वठंदा आहिनि, ऐं असांजा सिंध में 5 कैडेट कॉलेज जेके आहिनि असांजा, उन्हनि सां बि असांजो स्कॉलरशिप जो आहे। त इहे इदारा पाण जॾहिं टेस्ट वठंदा आहिनि मेरिट ते, 100% असांजो हुन में को इंटरफेरेंस न आहे हूंदो या कंहिंजी का चवा कोन्हे का। मेरिट ते जेके ॿार क्वालिफाई कनि था, जेतिरियूं सीट्स स्कॉलरशिप जूं आहिनि, उन्हनि ॿारनि खे असां घरां वञी ॻोल्हे बि वठी ईंदा आहियूं ऐं उन्हनि खे ॿुधाईंदा त भई हीअ तव्हांजो स्कॉलरशिप आहे। ऐं ख़ासि तौर ते नियाणियुनि जी स्कॉलरशिप जेका आहे, जिन खे असां मुश्किल डिस्ट्रिक्ट्स मां परे परे जे ज़िलनि मां असां जैकबाबाद, घोटकी, कंबर शहदाद कोट, थरपारकर, उमरकोट, उतां नियाणियुनि खे वठी अची असां जेको हैदराबाद में या कराची में पढ़ायूं था, उहो असांखे तव्हां जेका ॻाल्हि कई त कम्यूनिटी सां जेका इंटरेक्शन आहे उहा माइटनि सां असांखे इलाही करणी पवंदी आहे, ताकी पंहिंजी नियाणी खे उतां छॾे कराची में अची पढ़ाइण जे लाइ। पर तव्हां ॾिसो त हाणे पहिरियों 1-2 साल में बि डिफिकल्ट हुयो, पर हाणे माण्हुनि में एतिरो शौक़ु आहे जो उहे चाहिनि था त असांजूं नियाणियूं, असांजा ॿार वञनि ॿाहिरि वञी पढ़नि,
तक़रीबन 1000 ॿार असांजा हिन वक़्तु इस्लामाबाद में पढ़नि था पिया डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान जे स्कूल सिस्टम में ऐं हुतां ॿार असांजा पुठिएं साल तक़रीबन 160 जे क़रीब ॿार जेके आहिनि से हुतां ग्रेजुएट करे क्लास 12 पास करे फेडरल बोर्ड में असां चवंदा आहियूं त असां वटि एजुकेशन कोन्हे का पर इहे ॿार त असांजे इन्हनि ई सरकारी स्कूलनि मां ACF जे स्कूलनि मां पढ़ी मेरिट ते क्वालिफाई करे वरी हुते वञी फेडरल बोर्ड में उन्हनि ॿारनि 70%, 80%, 90% नंबर था खणनि ऐं उहे ॿार मुख़्तलिफ़ पूरे पाकिस्तान जी हाणे यूनिवर्सिटीज़ में मेडिकल कॉलेजिस में इंजीनियरिंग कॉलेजिस में उहे ॿार विया आहिनि त इहा जेका चेंज आहे असांजी सोसाइटी में हाणे हिन वक़्तु असांजा केतिरा ॻोठ अहिड़ा आहिनि हिकिड़े हिकिड़े ॻोठ मां 8-8, 10-10, 12-12 ॿार जेके आहिनि से स्कॉलरशिप ते पढ़नि था पिया त उहे उन्हनि ॻोठनि में अञा ताईं उहे ॿार को डॉक्टर या इंजीनियर या प्रोफेसर थी कोन्हनि निकिता पर तव्हां जेकॾहिं हींअर बि उन ॻोठ में वञो त तव्हांखे तब्दीली नज़र ईंदी माण्हुनि में त मुंहिंजो ॿारु जेको आहे सो इस्लामाबाद में थो पढ़े मुंहिंजो ॿारु कराची में थो पढ़े ऐं हुननि खे इहा बि ख़बर आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ज़रिए सां पढ़े थो सिंध हुकूमत जी हुन में पेट्रोनेज शामिलु आहे सिंध हुकूमत जो वरी हिकिड़ो एंडोमेंट फंड आहे जंहिंजे ज़रिए सां ॿार खे वरी 12हें दर्जे ताईं त असां था स्कॉलरशिप ॾियूं 12हें क्लास खां पोइ उन ॿारु कंहिं यूनिवर्सिटी में वञे इंजीनियरिंग में वञे मेडिकल में वञे कंप्यूटर साइंस में वञे जॾहिं वञे उन ॿार खे वरी पोइ उतां खां वरी पोइ सिंध गवर्नमेंट पंहिंजे एंडोमेंट फंड मां थी स्कॉलरशिप ॾियणु शुरू करे बशर्ते कि उहो पंहिंजे मेरिट ते एडमिशन वठे ऐं तव्हांखे ख़ुशी थींदी तव्हां चओ त कंप्यूटर जी ॻाल्हि पे कई त को अराउंड 52-53% ॿार अहिड़ा आहिनि जेके 12हें क्लास मां पास करण खां पोइ कंप्यूटर साइंसिस जे मुख़्तलिफ़ फील्ड्स में विया आहिनि ऐं उन में पढ़नि था पिया वरी उन में वरी फर्दर ॿारनि खे अॼुकल्ह छो त मीडिया तमामु घणी सुजाॻी पैदा कई आहे त हाणे ॿार जेके आहिनि से इमेजिनिंग जी फील्ड में वञनि था गेमिंग जी फील्ड में वञनि था आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी फील्ड में वञनि था इहे सभु बेसिक त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी फील्ड आहिनि पर उन जे अंदरि अंदरि इलाही फील्ड आहिनि के ॿार असांजा हाणे जेनेटिक्स में विया आहिनि 4 ॿार जेनेटिक साइंसिस में जेके आहिनि से विया आहिनि जेके करणु था चाहिनि जेका के नेचुरली असांजे मुल्क जे लाइ हिकिड़ी नई शइ आहे केतिरा ॿार जेके आहिनि से हाणे नयूं फील्ड्स खे कनि था पिया हाणे असांजे NJV स्कूल मां स्कॉलरशिप जा 4 ॿार जेके आहिनि अख़ुवत ऑफकोर्स उन्हनि जे लाइ वॾो कमु थी करे पई अमेरिका में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में उन्हनि ॿारनि खे एडमिशन मिली आहे अख़ुवत उनखे अडॉप्ट कयो आहे मूं तव्हांखे जीअं ॿुधाए पियो त काफ़ी इदारा अहिड़ा आहिनि इंडिविजुअल्स आहिनि जेके सरकार जे स्कूलनि खे एडॉप्ट कंदा आहिनि अच्छा त उहे स्कूलनि खे एडॉप्ट कंदा आहिनि त हाणे ही स्कूल आहे इन खे असां हलाइण था चाहियूं त अख़ुवत जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जे सहकार सां NJV स्कूल खे एडॉप्ट कयो NJV असांजो तमामु हिकिड़ो फ्लैगशिप स्कूल आहे जीअं सिंधी मीडियम स्कूल आहे ऐं पर हुन में इलाही एमर्जिंग जेके न्यू एजुकेशन साइंसिस जेके आहिनि उहे बि हुन में पढ़ाई वञनि थियूं हाणे उन में हाणे त सभई ॿार जेके आहिनि सो हुन में स्कॉलरशिप ते जेके पढ़नि था उन्हनि खे असां बि सपोर्ट कयूं था अख़ुवत बि सपोर्ट करे थी त उहे इदारा सिंध गवर्नमेंट ऑफकोर्स हुन में फाइनेंशियल सपोर्ट ॾिए थी छो त एतिरो वॾो इदारो ऐं पोइ सिंध गवर्नमेंट जो पंहिंजो इदारो आहे उहो हुन में फाइनेंशियल सपोर्ट कंदा पर मैनेजमेंट सॼी हुन में अख़ुवत जी आहे ऐं अख़ुवत पाण वञे अहिड़ा तक़रीबन हिन वक़्तु 512 स्कूल आहिनि हुकूमत सरकारी स्कूल जेके मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन या इंडिविजुअल्स जा एडॉप्ट कयल आहिनि तक़रीबन 1,25,000 ॿार उन्हनि स्कूलनि में पढ़नि था ऐं मुंहिंजो सलाम आहे एक्चुअली उन्हनि ख़ासि तौर ते उन्हनि इंडिविजुअल्स खे जेके अचनि था इहो सोचे त हीउ मुंहिंजे ॻोठ जो स्कूल आहे मां हितां ई पढ़ी निकितो आहियां डॉक्टर थी वियो आहियां ॿाहिरि हलियो वियो आहियां त हाणे मां चाहियां थो या मुंहिंजी सॼी फैमिली ख़ानदान माशाल्लाह असांजा इलाही ख़ानदान अहिड़ा आहिनि जेके ॿाहिरि एस्टेब्लिश्ड आहिनि सभई माण्हू कमु कनि था कॉलर असां सां मौजूदु आहे जी असां ॻाल्हाइण चाहिनि पिया बिल्कुलु पुछूं था हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर दुआ अल्हम्दुलिल्लाह अवी ॿुधायो कीअं आहियो केरु आहियो किथां खां पिया ॻाल्हायो इम्तियाज़ कुरैशी सर नवाब शाह साहब सर इम्तियाज़ साहब भली कार पिया कयूं असां तव्हांखे सलाम सर वॾी महिरबानी सर तव्हांजो लखो करोड़ सर जी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी विया आहियो छा था पुछणु चाहियो हिन प्रोग्राम में मां साईं जन जेको आहे डिस्कस पिया कनि एजुकेशन जे बारे में त डिग्री जे बारे में त मुंहिंजी बि रिलेटेड ॻाल्हि नवाब शाह तव्हां ॿुधी हूंदी जी उन मां सर असांजी डिग्री आहे मूंखे बि काफ़ी दोस्तनि चयो त जेको आहे फुड जेको आहे तव्हांजो सब्जेक्ट सही न आहे डिग्री सही न आहे त मूं ग्रेजुएशन जेका आहे फुड खई मूंखे सही आहे असांजे फुड जो जेको आहे न त रुझान कुझु घटि आहे पंहिंजे पाकिस्तान ऐं सिंध में जी सो हिन जे करे पोइ ॾाढी मज़ो असांखे वरी पोइ के वरी असांखे मोटिवेट कनि पिया के वरी असांखे डिसएग्री पिया कनि रिग्रेट पिया कनि त सही तव्हांजी डिग्री न आहे फुड सो हुनखे मां ॿुधाइण पियो चाहियां त असांजे फुड जेको आहे खाधा पीतनि जे बारे में असांखे वॾी जानकारी पिया ॾियनि कायदा यूनिवर्सिटी में तमामु सुठी बैचलर डिग्री आहे असांजी 4 साल 2 साल असांखे गुज़री
सुठी ॻाल्हि आहे। मसलो छा आहे? मसलो प्रॉब्लम छा आहे? सर कहना क्या चाहते हो भाई? असांजे मुआशरे में जेको आहे खाधा पीतनि जे बारे में जेको आहे असांखे जॉब्स वग़ैरह न आहिनि, जॉब्स न आहिनि, डिग्रियूं कोन था कराइनि, त हुनजे हिसाब सां पोइ असां इहो चवणु आहे त हिन ते फोकस कयो, हिन फूड ते जेको आहे वधि खां वधि। तव्हां सिंध फूड अथॉरिटी जेको आहे उनजी वेबसाइट ते वञो। सिंध फूड अथॉरिटी जी वेबसाइट ते जॉब्स जो बि ॾिनल आहे, छो त ही सरकारी जॉब्स आहिनि, त इन करे ऑफकोर्स उनजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे त अख़बार में इश्तिहार ईंदो, तव्हां अप्लाई कंदव, पोइ अप्लाई करण खां पोइ हुनजो सिलेक्शन कमेटी हूंदी आहे। कंट्रोल फूड कंट्रोल फूड इंस्पेक्टर फूड डिप्टी डायरेक्टर हे अॼो को प्रोग्राम जेको आहे असां जो लिटरेसी ते आहे। लिटरेसी सम्झो था? लिटरेसी माना जेको आहे सो माण्हू पढ़णु ऐं जेको आहे सो लिखणु ॼाणी थो, केतिरो रेट आहे, छा एजुकेशन ते हले पियो, तालीम जे बारे में आहे। फूड ते असां वरी पोइ ॻाल्हाईंदासीं। अच्छा, ॿिया जेके महिमान दोस्त असांजा जेके आहिनि, ख़ासि करे मां हथ ॿधी हिननि खे चवनि पिया दोस्तनि खे कि महिरबानी करे जॾहिं बि असां वटि को गेस्ट ॾिसो पिया कहिड़े टाइप में, जीअं आर्ट आहे, एजुकेशन ते डिस्कस कयूं पिया, त असांजे दोस्तनि में एतिरो थोरो शऊर हुजणु खपे त असां कॉल कयूं त हिकिड़ो अहिड़ो क्वेश्चन पुछूं जेको असांजे लाइ जो प्रोडक्टिव हुजे, जी इंफॉर्मेशन मतिलबु जंहिंखां साईं अहिड़ा एक्सपर्ट्स वेठा आहिनि, टाइम पंहिंजो सीड़ाए करे आया आहिनि, त इन्हनि मां कुझु फ़ाइदो वठूं। त फूड जी ॻाल्हि काई रिलेट करे ई कान थी, सो थोरो मिड़ई एतिरो सेंस असांजे माण्हुनि में दोस्तनि में हुजणु खपे। असां इनकरेज कंदासीं सभिनी दोस्तनि खे जेके कॉल करणु था चाहिनि, पर रिलेवेंट क्वेश्चंस। बिल्कुल, रिलेवेंट क्वेश्चन मेरे भी दिमाग में काफ़ी अच्छी बातें चल रही हैं, तो मैंने सोचा कि लगे हाथ फ़ायदा उठा लिया जाए एजुकेशन के हवाले से। जैसे कि आपने कहा कि चैट जीपीटी, अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस किस तरह से परवान चढ़े, इस पर मैंने भी काफ़ी सारे प्रोग्राम किए। ख़ास तौर पे अपनी गुफ्तगू में ये कहा कि किस तरह से आप आर्टिफिशियल इंटेलिजेंस को यूज़ कर रहे हैं स्टूडेंट्स की फ़लाह के लिए, और उसको आप यूज़ में ला रहे हैं। तो मैं समझती हूँ जिस तरह आजकल देखे जा रहे हैं, इश्तिहार दिखाए जा रहे हैं कि मिनटों सेकेंडों में आप जो है मिनट्स में प्रेजेंटेशंस बना रहे हैं, तो मैं समझती हूँ कि ये एक स्टूडेंट के लिए नुकसानदेह चीज़ हो सकती है कि पहले ही जो नौजवान नस्ल थी वो गूगल करके हर चीज़ निकाल लेती। जैसे हमने पढ़ा, थीसिस मेहनत से की, बहुत एक चीज़ पढ़ के, थोड़ी बहुत गूगल से हेल्प ले ली, लेकिन किताबों का मुताला करके पढ़ा। अब ये जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस है, मैं समझती हूँ कि और ज़्यादा लेज़ी बना देगी। लेकिन जिस तरह से आपने कहा कि ये आप स्टूडेंट्स के बेनिफिट के लिए यूज़ कर रहे हैं, इस पे अगर आप थोड़ी सी और रोशनी डालें कि किस तरह से आप इसे कर रहे हैं कि इसका नुकसान भी ना हो। सर इसका आंसर देंगे आपको, लेकिन आपसे हम पहले सॉन्ग सुनेंगे। नहीं, अब ये कि अजरा इन्होंने अपनी जगह आप गाना सुना, मुझे मैं गाना आप सुनाए। अब ये होस्टिंग में मेरा काम क्वेश्चन किया तो जरूर जी। मैंने मकसद ये था इससे कि हम जो इसका जो एकेडमिक पहलू है ना, हम वो उजागर करते हैं। हम एकेडमिक पहलू पे जाते हैं कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्या है, इससे कैसे फ़ायदा उठाया जा सकता है। इसका सिर्फ चैट जीपीटी तो एक हिस्सा है, और हम उसको इनकरेज नहीं करते कि हम ये कहें कि आप चैट जीपीटी के ज़रिए से हमारे सारे क्वेश्चन हल कर दें और कहाँ से दे दें। नहीं, हम ये सिखाते हैं कि आपने ऐसे कैसे लिखना है, लेकिन अगर कंप्यूटर के ज़रिए से लिखना है तो कैसे लिखना है, कहाँ से आप क्या क्या फ़ायदा उठा सकते हैं, कहाँ पे इंफॉर्मेशन हासिल है कंप्यूटर पे, वो आप कैसे हासिल कर सकते हैं गूगल से। हम ये नहीं कहते कि गूगल से कहें कि मेरा ऐसे लिख दे। गूगल से आप इंफॉर्मेशन ज़रूर लें जो आपको रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन है। नेचुरली दुनिया में बहुत सारी इन्फॉर्मेशन है जो फैली हुई है, तो उससे ज़रूर फ़ायदा उठाएं। ये ना करें कि आप गूगल से ही कहें कि जी मेरा ऐसे। मैं बिल्कुल आपको तो इसी जानिब लाना चाह रही थी। मैं चाहती थी कि आपके ज़रिए जो हमें तलबा तालिबात देख रहे हैं वो उस चीज़ को समझें भी, और आप ये काम करें तो आप सबको सलाम पेश करती हो। बहुत शुक्रिया आपका। बिल्कुल। अभी अब म्यूज़िक में हम तरफा क्या सुना रही हैं आप? मेरे ख्याल से दामन लगियां मौला मुझे आवाज़ आ रही है। जी बिल्कुल, दामन लगिया मौला एक बेहतरीन कलाम है। आप सबकी सवात की नज़र करते हैं। अब तो जीना मुहाल जी से
गोशानशी नूरे महफिल मिले दिल है गोशानशी नूरे महफिल मिले कश्ती आस को मौला साहिल मिले कश्ती आस को मौला साहिल मिले मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया दामन लगिया मौला मैं तो तेरिया मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया बस्तियाँ सकी कर बुलंदी अता बस्तियाँ सकी कर बुलंदी अता लाल सुनने मेरी वास्ते मुस्तफा लाल सुन ले मेरी वास्ते मुस्तफा मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया दामन लगिया मौला मैं तो तेरिया मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया सुन ले मेरा सवाल जी से बड़ी लाल अब तो जीना महाल जी से बड़ी लाल मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया अच्छा आज जो ब्लेस्ड है जुम्मे के दिन और ये जो अपने वाइब्स हम सबके पास सेंड की पॉजिटिव बहुत शुक्रिया बड़ा बड़ा अच्छा लगा म्यूज़िक को एंजॉय किया आर्ट के हवाले से सही क्वेश्चन तव्हां खां कंदमि जीअं इन्हनि आईटी जे बारे में कयो त आईटी जी डिजिटल जेको आहे सो लर्निंग हले पई आर्ट जे हवाले सां तव्हांजो इदारो भला कुझु एजुकेशन ते कमु थिए पियो साईं आर्ट जे हवाले सां सिंध एजुकेशन डिपार्टमेंट हिन वक़्तु वॾो हिकिड़ो क़दमु खयों जंहिंजे लाइ अच्छा। यकीननि जेको असांजे पुठियों CM साहब हुयो ऐं मिनिस्टर एजुकेशन हुयो उन्हनि खे जस्ट ॾिजे त म्यूज़िक टीचर्स उन्हनि जेको आहे सो इलाही अपॉइंट कया जेके मुख़्तलिफ़ स्कूलनि में जे लाइ हिकिड़ो स्टेप वरितो ऐं उहो हिकिड़ो अहिड़ो कमु आहे रुॻो म्यूज़िक टीचर न आहे माण्हुनि उन ते कुझु इलाही थोरो सो क्रिटिसाइज़ असां जल्दी कंदा आहियूं कंहिं बि शइ खे त उहो रुॻो म्यूज़िक टीचर न आहे पर म्यूज़िक सां गॾु एक्चुअली उहो आर्ट टीचर आहे जेको ॿारनि खे ड्राइंग बि सेखारे थो आर्ट बि सेखारे थो त इहो हिकिड़ो सुठो क़दमु हुयो मुंहिंजे ख़्याल में छो त थोरो ॿारनि खे इहो बि हिकिड़ो वेंट मिलणु खपे इहो हिकिड़ो तरीक़ेकार आहे आर्ट हिन मामले में वॾो किरदारु आहे आर्ट जो त असां पंहिंजे स्कूलनि में सिंध एजुकेशन फाउंडेशन जेको आहे सो असां साइंस जा मेला कराईंदा आहियूं असां आर्ट जा मेला कराईंदा आहियूं जिन में असां ॿारनि खे इनकरेज कंदा आहियूं त पंहिंजे हथनि सां पाण प्रोजेक्ट ठाहिनि पंहिंजे हथ सां पेंटिंग कनि पंहिंजे हथ सां का शइ ठाहिनि जेका जंहिंजी का हिकिड़ी हुननि खे ख़ुशी थिए त मां हीअ शइ पाण क्रिएट कई आहे सो जेका क्रिएटिविटी जी जेका नॉलेज आहे ऐं क्रिएटिविटी पाण ॿारनि में ऐं अलहमदुलिल्लाह इहो हिकिड़ो अहिड़ो टैलेंट आहे जेको अलाह साईं हर इंसान में हर ॿार में पैदा कयो आहे उनखे रुॻो मौक़ो ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे त उहो असां ॿारनि खे जीअं असांजे जेके नर्सरी जा क्लासिस हूंदा आहिनि उन्हनि में असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त ॿारनि खे टीचर्स खे इहो सेखारिजे त असां टीचर्स जी ट्रेनिंग कंदा आहियूं पोइ हू वरी ॿारनि जी अॻियां ट्रेनिंग कराईंदा आहिनि जिन खे असां अर्ली चाइल्डहुड जी एजुकेशन बि चवंदा आहियूं त उहे उन्हनि खे सेखारींदा आहिनि त जेको लो कास्ट मटीरियल आहे घर में जेके शयूं पियूं आहिनि उन्हनि जे ज़रिए सां कीअं कुझु शयूं ठाहे सघिजनि ऐं उन्हनि सां पढ़ाई में बि मदद मिले ऐं हिकिड़ी ॿार जी क्रिएटिविटी बि थिए अॼुकल्ह असां करण था वञूं पिया इनशाला हिन महीने में ई कंदासीं तव्हां अॼुकल्ह ॾिठो हूंदो ॾाढो असांजे नंगर पार्कर कारून शहर ते अॼुकल्ह ॾाढो हले थो बिल्कुलु सो मां इन जे लाइ कोशिशि आहे मुंहिंजी त असां थर पार्कर जा जेके स्कूल आहिनि उन्हनि जे ज़रिए सां मां कोशिशि कयां थो त असां उन्हनि खे ॿारनि खे वठी वञूं नंगर पार्कर जी असांजी जेका रेंज आहे कारून शहर उते विहारियूं ऐं पोइ असां उन्हनि खे चऊं त असां पाण उनजे आर्ट उनजी ड्राइंग कनि उनजे मुख़्तलिफ़ जेके लाइफ जा जेके उन जा आहिनि कारून शहर में जेका लाइवलीहुड आहे त हिकिड़े ॻोठ जी ज़िंदगी कीअं आहे
उते जेका एग्रीकल्चर थी थिए उहा कीअं थी थिए, उते पाणी जा चश्मा आहिनि त उहे कीअं आहिनि, पहाड़ जो इंशाअल्लाह ताला तव्हांखे बि गुज़ारिश कंदासीं बि असां सां गॾु हले होॾे, ऐं उहे ॿार जेको आर्ट कंदा तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। बहितरीनु सर। तव्हांखे यकीन न ईंदो त 5, 6, 7, 8 क्लास जा जेके ॿार आहिनि उहे एतिरी ख़ूबसूरत ड्राइंग्स था कनि, एॾियूं ख़ूबसूरत ड्राइंग्स था कनि उहे ॿार। ख़ासि तौर ते असां मां पुठिएं साल जेको इहो असां वटि एतिरी सारी ॿोॾि आई हर जॻह ते, फ्लड जो थियो सिचुएशन थी, त असां दादू नौशर फिरोज़ ख़ैर इहे ज़िला जिते घणो प्रॉब्लम हुयो उते असां ॿारनि जा करायूं। तव्हांखे यकीन ईंदो त ॿारनि क्लाइमेट चेंज ते एतिरियूं बहितरीनु ड्राइंग्स कयूं, एतिरा बहितरीनु प्रोजेक्ट। थैंक यू सो मच। टाइम एतिरो शॉर्ट आहे, तव्हां हिकिड़ो ॿियो अहिड़ो मौज़ू छेड़े छॾियो त मां सम्झां पियो थोरी गुस्ताखी कयां, टाइम खे वधायूं, पर छा आहे जो वरी असांखे उन टाइम खे फॉलो करिणो पए पियो। ऐं ॾाढी दिलचस्प तव्हां जेको आहे सो गुफ़्तगू कई, जेको 55 चऊं पिया असांजो परसेंटेज आहे लिटरेसी रेट आहे, ऐं जेकी तव्हां ॻाल्हियूं कयूं जेकॾहिं इन्हनि ते अमल थिए पियो इन तरीक़े सां त मां यकीन सां चई सघां थो 2024 में पाकिस्तान जो 70 ताईं त घटि में घटि ज़रूर लिटरेसी रेट पुॼंदो। थैंक यू सो मच सिद्रा, आप की भी बहुत मेहरबानी, आप आई दो नापियान से और दोनों शुक्रिया। तो आख़िर में तव्हां छा ॿुधाईंदो सर? आख़िर में सॉन्ग बिल्कुलु मां परफॉर्म कंदुमि माइक इन ई गाने सां। असां सभिनी खे हिते जेके असां ज़ाहिरी तव्हांखे नज़र अचूं पिया, जेके असांजे कैमरा बैक ते सभिनी खे इजाज़त ॾींदा अॼोकी ट्रांसमिशन खां। हिन कलाम ज़रूरु ॿुधजो, सचल सरमद साईं जो कलाम आहे, ऐं हिन महिमाननि खे ऐं तव्हां सभिनि खे डेडिकेट पियो कयां। कहिड़ी कयां मेहमानी, कहिड़ी कयां मेहमानी, यार मुझे घर आयो आयो आयो, दोस्त मुझे घर आयो। कहिड़ी कयां मेहमानी, कहिड़ी कयां मेहमानी, यार मुझे घर आयो आयो आयो, दोस्त मुझे घर आयो। इन वड़ लाइक हुया सुनाऊं, इन वड़ लाइक हुया सुनाऊं, मोहब्बत कई मेहरबानी, मोहब्बत कई मेहरबानी, यार मुझे घर आयो आयो आयो, दोस्त मुझे घर आयो। दोस्त मिलियो दिल चाहे जाती अड़ी, दोस्त मिलियो दिल चाहे जाती अड़ी, हींअर लगी हैरानी, हींअर लगी हैरानी, यार मुझे घर आयो आयो आयो, दोस्त मुझे घर आयो। कहिड़ी कयां मेहमानी, कहिड़ी कयां मेहमानी, यार मुझे घर आयो आयो आयो, दोस्त मुझे घर आयो। फजल करम सां खुद बख्शाऊं, फजल करम सां खुद बख्शाऊं, फजल करम सां खुद बख्शाऊं, फजल करम सां खुद
बादशाओं सचल खे सुल्तानी सचल खे सुल्तानी यार मुझे घर आयो 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 दोस्त मुझे घर आयो केहड़ी कया मौला केहड़ी कया मेहमानी केहड़ी कया मेहमानी यार मुझे घर आयो 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 दोस्त मुझे घर आयो ओ यार मुझे घर आयो दोस्त मुझे घर आयो यार मुझे घर आयो मुर्शिद मुझे घर आयो साईं मुझे घर आयो ओ सचल मुझे घर आयो। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।